असीं पंहिंजे प्यारे दोस्त नामियारे शाइर कम प्यारे लेखक अमरप्रीत ज़ादे कालमनि जे मजमूए जी हिन महूरती तक़रीब में जोश मलियाबादी लाइब्रेरी में मां पंहिंजे पारां साकिब बबड़ो बहसियत मेज़बान ऐं यकीनन आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची ऐं लोक विरसो कमेटी पारां अवां सभिनी मुअज़्ज़िज़ महिमाननि जी हिते तशरीफ़ आवरदी तव्हांजी आमद ते दिलि जी अथाह गहराइनि सां भलीकार चवां थो। जोश साहब फरमाइनि था, उसने वादा किया है आने का, रंग देखो गरीब खाने का। जोश जे हिन ग़रीब खाने में ही रंग अव्हां जे करे ई लॻो आहे। त चाहींदासीं त अञा बि हिन साम्हूं प्रेसिडेंशियल ते जेके असांजा तशरीफ़ आवर थियनि असांजा उहे मौजूदीन उहे गुलदस्ते जा ख़ूबसूरत गुल जेके पंहिंजी महक सां महकार सां सॼो जग वासे चुका आहिनि। आजियाणे जे लाइ मोहतरम डॉक्टर अयूब शेख साहब जिन खे गुज़ारिश करियां त पाण अचनि ऐं आयल महिमाननि जी ख़िदमत में आजियाणो पेश कनि। भरपूर तालियुनि सां इस्तक़बाल। अस्सलाम वालेकुम जी सर। सब खां अवल अमरप्रीत ज़ादे खे उन जे जनम ॾींहं ते ऐं उन जे हिन चौथे किताब ते छपजण ते ॿाहिरि अचण ते ज़ाहिर थियण ते अॼु जी रुनमाई ते आउं मुबारकबाद थो ॾियां। ही किताब या ही मुसनिफ़ हिन नंढी तक़रीब जे शाया निशान न आहिनि, पर आर्ट्स काउंसिल में हिन महीने खां इंटरनेशनल हिकिड़ी समिट थिए थी 40 ॾींहंनि जी, जंहिंमें 130 मुल्कनि जा थिएटर आर्टिस्ट, प्ले राइट्स, ड्रामा ग्रुप्स उहे अचनि था 7 खंडनि मां। ऐं उन करे असां मुख़्तलिफ़ जेके हिते हाल आहिनि उहे उन समिट जे हवाले सां सेक्रेटेरिएट में तब्दील करे छॾिया आहिनि, जंहिंजे करे अॼु असां हिते वेठा आहियूं। न त असां हसीना मुहिम में हुजूं ऐं या ऑडिटोरियम 2 में हुजूं आहे। ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे त 11 तारीख़ ते हिन ई हंधि असां वटि सिंध में जेके साइंस ते लिखंदड़ आहिनि शख़्स, उन में हिकिड़ो वॾो नालो आहे डॉक्टर सिकंदर मुग़ल साहब जो। उन जा 2 किताब आहिनि, उन्हनि जी हिते महूरत बि थींदी ऐं उन्हनि ते बहस बि थींदो। ऐं असां कोशिशि कई आहे त उन ते ॻाल्हाइण वारा जेके आहिनि उहे घटि में घटि साइंस सां वाबस्ता हुजनि या अॼु सिंधी हवाले सां, सिंधी माण्हुनि जे हवाले सां, सिंध जे हवाले सां साइंस जे बारे में असांजी सोच किथे पहुती आहे उन ते उहो ॻाल्हाइनि त असां साइंस जे पासे था वधूं या जहालत जे पासे था वधूं। लोक विरसो कमेटी उन में कई हिते दोस्त वेठा बि आहिनि। अॼु 1-2 दोस्त उन ते ॻाल्हाईंदा बि अमर जी हिन किताब ते। ऐं लोक विरसो कमेटी पारां तव्हां समूरनि दोस्तनि जी आजियां कंदे ऐं अव्हांखे भलेकार बि चवां थो। ऐं हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि हीअ कयां त असां वटि बहस, मुबाहिसो, तनक़ीद उहे सभु घटिबा था वञनि। ऐं असां पंहिंजी दोस्तीअ में, पंहिंजे लाबी में, पंहिंजे टोलेबाज़ी में, पंहिंजे गिरोहबंदी में हिकिड़ो ग्रुप ॿिए ग्रुप जे ख़िलाफ़ु, हिकिड़ो गिरोह ॿिए गिरोह जे ख़िलाफ़ु, हिकिड़ो तसवर ॿिए तसवर जे ख़िलाफ़ु, नतीजे में हिकिड़ी टोलेबाज़ियूं आहिनि, हिकिड़ी गिरोहबंदियूं आहिनि। ऐं सिंध हिकु तरी सोचे, सिंध हिकु नमूने सोचे, इन क़िस्म जो माहौल ठहे नथो। अञा ताईं उन जे पासे असां वधूं नथा। कई माण्हू आहिनि, उन ॾींहुं ॻाल्हि निकिती पए त अहमद शाह मूंखां पुछो त उर्दू जा तमामु वॾा जेके नाला हुआ, अब्दुल्ला हुसैन साहब खां वठी असलम फ़ारूक़ी साहब, आसिफ़ फ़ारूक़ी साहब खां वठी खोड़ नाला उन उचारिया, इंतज़ार हुसैन साहब तां, चई त इहे सभु जेके आहिनि गुज़ारे विया ऐं उहो सॼो चमन ऐं दबस्तान जेको आहे उहो ख़ाली थी वियो आहे। ऐं बहस जी गुंजाइश जे बदिरां हिकिड़ो गैर मयारी आउटपुट अचे पियो ऐं उहो हिकिड़ो वॾे में वॾो जेको आहे बहिरानी कैफ़ियत पैदा कंदो ख़ुदि हिन सोसाइटी में, ख़ुदि हिन समाज में।
अॼु मां हिकिड़े प्रोफेसर खे दावत ॾियणु वियुमि 11 तारीख़ वारे प्रोग्राम जे लाइ, त मूं हुन खां हिकिड़ो अदीमेताब सवाल पुछो त 75 साल पाकिस्तान में थिया त इन 75 सालनि में सिंध साइंस जे पासे वधी आहे या जहालत जे पासे वधी आहे? हुन को बि जवाबु ॾियण जे बदिरां हिकिड़ी नई तमीद ॿधी ऐं चयो 75 साल ॿिया बि गुज़री वेंदा, असां अहिड़े जो अहिड़ा हूंदासीं। हीअ सोच हिकु खड़को आहे, खड़को उत्तर जे पासे ही खड़को आहे। मूंखे हींअर सेखारियो आहे शम्स जाफ़राणी त असां खुड़को चवंदा आहियूं। सो ही खड़को ऐं खुड़को जेको आहे इहो सोच जे हवाले सां आहे। आउं उमेद थो कयां, दुआ थो कयां त असां में हिकिड़ी सोच पैदा थिए, भला उहा ई हिकिड़ो खड़को पैदा करे, को खुड़को पैदा करे त असां पंहिंजे सिंध जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, उनजे ॿारनि जे लाइ, उनजे इल्म जे लाइ, उनजे साइंस जे लाइ, उनजी तरक़ी जे लाइ कुझु ॿिए नमूने सोचूं। ऐं ॿिए नमूने सोचींदे सोचींदे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां भेट कंदे, पंहिंजी हालत ज़ार ते सोचींदे वरी बि को खड़को करण जी कोशिशि कयूं, शायदि का भलाई थी पए। अवां जी वॾी महिरबानी। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम ज़ैद पीरज़ादो साहब खे त पाण अचे ऐं पंहिंजा तासुरात, पंहिंजी राय, पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार असां सभिनी जे आॾो पेश करे। मोहतरम ज़ैद पीरज़ादो। सभ खां पहिरियों त मां अमर खे मुबारक ॾींदुसि। अॼु हुनजो जनम ॾींहुं बि आहे ऐं मां सम्झां थो हिकु इंसान जेको पैदा थिए थो उन खां पोइ हुनजो जेको सफ़रु आहे ऐं हुनजो सफ़रु समाज खे छा थो ॾिए ऐं समाज लाइ हुनजो जेको किरदारु आहे, त अमर मुख़्तलिफ़ रूपनि में सिंध जे समाज जे साम्हूं आयो आहे। शाइरीअ जे रूप में आयो, हुनजो जेको पहिरियों किताबु हुयो इश्क़ हुयो, उन खां पोइ उन में हुन गज़ल ते वधीक हुनजो जेको अंदाज़ हुयो बयान जो गज़ल वारे रूप में हुयो। उन खां पोइ मां इहो ॾिठो त हुन जेको ॿियो किताबु आयो फना, उन में हुन नज़्म में ॼण त वधीक इज़हार कयो ऐं मज़बूत हिकिड़ो नज़्म जे शाइर जे रूप में असां सभिनी जे साम्हूं आयो। उन खां पोइ अमर जी जॾहिं ज़िंदगी असां ॾिसूं था त हुनजी सभ खां वधीक इंस्पायरेशन, जीअं हाणे साकिब बबड़े बि इहो चयो त हिन प्रोग्राम में हिकु अनवर पीरज़ादो हूंदो ऐं हिकिड़ो अमर पीरज़ादो रहंदो ऐं ॿई जेके आहिनि से हिन जो हिकिड़ो कम्बिनेशन आहे। त हुनजी इंस्पायरेशन अमर जी हमेशह अनवर पीरज़ादो रहियो। त अमर हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो कमु इहो कयो त हुन अनवर पीरज़ादे खे डॉक्यूमेंट कयो ऐं हुनजी सॼी शख़्सियत खे, छो जो अनवर पीरज़ादो तव्हांखे ख़बर आहे त हिकु घण पासाई शख़्सियत हुई ऐं उनजे बारे में मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ क़यास आरायूं कंदा रहिया। त अमर सोचियो त हुनजी सॼी शख़्सियत खे असां डॉक्यूमेंट कयूं ऐं ज़रार चवाणी त हीउ जेको बाबा किताबु अमर लिखियो उनखे हिकिड़े थीसिस जो दर्जो ॾियणु घुरिजे, छो जो उनजे लाइ सभिनी माण्हुनि खां इंटरव्यू कया, सभिनी माण्हुनि खां रेफरेंसिस वरिता, बुक्स पढ़िया ऐं उन खां पोइ हुन इहो किताबु लिखियो। ऐं उन खां पोइ जीअं हाणे साकिब ॾाढो हिकिड़ो इंट्रस्टिंग सुवाल रखियो आहे त हिकु शाइर उन खां पोइ अॻिते हली ज़िंदगीअ सफ़र में कालम तरफ़ कीअं थो अचे। त मां इहो सम्झां थो त इंसानु वक़्त सां गॾु हुनखे अॻिते वधणु घुरिजे। जेको माण्हू बीही थो रहे उहो फ़क़ति बीठल न आहे पर पोइते थो वञे। जीअं हाणे अयूब शेख बि इहा ॻाल्हि कई त असांजो समाज कहिड़े रुख में वधे थो ऐं असांखे उनजे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं करणु घुरिजनि। मूंखे लॻंदो आहे त जेके समाज जा दानिश्वर हूंदा आहिनि उहे हिकिड़ी वाट ॾसेंदा आहिनि ऐं उहे ई समाज खे अॻिते वधे। ऐं जेके तरक़ी कयल समाज आहिनि उनजी हिस्ट्री असां ॾिसूं था त उन्हनि में उहा जेका टॉर्च लाइट आहे, उहा जेका वाट आहे, उहा दानिश्वर ॾसेंदा आहिनि। ऐं असां वटि सिंध में जेके कालम लिखिया था वञनि, मां सम्झां थो त उनजो हिकिड़ो मयारु तमामु सुठो आहे ऐं हू हर वक़्तु असां जेके सिंधी अख़बारूं उन्हनि जा एडिटोरियल पढ़ूं त उन्हनि में हिकिड़ो वॾो हिकिड़ो फ़िकिर आहे, वॾो हिकिड़ो इज़हार आहे। ख़बर न आहे असां उनखे केतिरो पढ़ूं था, केतिरो फॉलो कयूं था, हुकूमतूं असांजूं उनखे केतिरो पढ़नि थियूं।
न त उन में ॾाढा हिकिड़ियूं वाटूं आहिनि, सजेशन्स आहिनि। त अमर जा कॉलम बि उनजे अंदरि बि तमामु घणियूं हिकिड़ियूं सजेशन्स आहिनि। त उन खां अमर जेको मां सम्झां थो जेको सफ़रु आहे उनजो शाइर खां, उन खां पोइ नसर निगार तरफ़, उन खां पोइ हिकिड़ी नई जेका मां हाणे हिन में शख़्सियत में तब्दीली ॾिठी आहे, त जीअं अनवर पीरज़ादो हूंदो, अनवर पीरज़ादे खे मां ईअं डिफाइन कंदो आहियां त अनवर पीरज़ादो छा हुयो, उहो समाज सुधारक हुयो। उहो सॼे समाज खे तब्दील करणु चाहींदो हो। उहो सॼे समाज खे हिकिड़ियूं वाटूं ॿुधाईंदो हो त तव्हांखे हीअं करणु घुरिजे, तव्हां वटि त बाबा ही वॾी सिविलाइज़ेशन अथव, तव्हां वटि त हेॾा रिसोर्सिस आहिनि, तव्हां छो पोइ ते आहियो, तव्हां थोरो जाॻो, ॾिसो त सही त तव्हां वटि हर शइ मौजूदु आहे। सो मां सम्झां थो त अमर बि इन वाट ते हाणे हलणु शुरू कयो आहे ऐं हू हाणे समाजी ख़िदमतुनि जे तरफ़ अॻिते हुन क़दम वधायो आहे। ऐं एजुकेशन, सिहत ऐं इन सिलसिले में असां जेको जीअं त हुनजे घर जा भाती आहियूं, असां हुनखे वॉच था कयूं हुनजे हर क़दम खे, त हू हाणे इन तरफ़ बि वधणु शुरू थियो आहे। त मां सम्झां थो इहा जेका वाट आहे उहा ॾाढी हिकिड़ी अहम वाट आहे जेका अमर खे बि फ़ाइदो ॾींदी ऐं सिंध खे बि फ़ाइदो ॾींदी। वॾी महिरबानी। आउं हलंदुसि दी मीडिया फोरम जे रूअ रवां अदा सजाद सुहाग ॾांहुं कुझु इज़हार ख़्याल ऐं राय थिए, उनखां पोइ हिन सिलसिले खे वरी अॻिते वधाईंदा रहंदासीं। ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं पंहिंजनि खे गॾु थी ॾिसूं था हिते, ऐं ख़ासि तौर ते अदा अमर जे हिन प्रोग्राम जे हवाले सां मुलाक़ातूं थियणियूं, ॾिसण वियासीं चहिरा, उन्हनि सां ज़ाहिर मुलाक़ात थिए थी। ऐं सुठी ॻाल्हि आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान जे हिन चैप्टर जी आहे त जेके बि मौजूदा असांजी शख़्सियतूं, लेखक आहिनि, शाइर आहिनि, अदीब आहिनि, या जंहिं सुठो कमु कयो सोसाइटी में, उन्हनि खे उनजी हयात में यादि करणु, ट्रिब्यूट पेश करणु, उहो किताब जी सूरत में हुजे, सफ़रनामनि जे हवाले सां हुजे, या का बि उनजी जेका बि थोरी घणी कारकर्दगी आहे उनखे सराहनि। केतिरा ई किताब अचनि था, छपजनि था, हलिया वञनि था, पर जॾहिं उन्हनि खे उन्हनि जी मौजूदगी में उन्हनि जे साम्हूं उन्हनि दोस्तनि खे यादि करे ऐं उहा पज़ीराई मिले थी त पोइ दिलि ख़ुशि थिए थी, पोइ दिलि चवे थी त ॿियो कुझु कजे। ऐं जाफ़रानी साहिब वारी ॻाल्हि वांगुरु त उन्हनि वटि खड़को आहे, असां वटि वरी इहो आहे त बाबा कुझु खड़को कंदे त कुझु मिलंदो ई। सो आहिनि ॿई, ऐं हिननि खे जेकॾहिं उचार खे ज़बर ॾिजे ऐं पेश ॾिजे त मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि वञी साॻी निकिरंदी। सो इन करे सोच खे खड़को आहे या खड़को आहे, पर जेको कुझु बि आहे त हुजणु खपे, एक्टिविटी हुजणु खपे, मूवमेंट ज़रूरी आहे ऐं अॻियां वधण बि ज़रूरी आहे, मूव ऑन लाज़मी आहे। ऐं हिननि किताबनि जे करे असां ॿी ॻाल्हि इहा बि ज़रूरु कंदासीं असां हिते ॿियनि नौजवाननि खे, त अख़बारूं असां हाणे पढ़णु छॾे ॾिनियूं आहिनि। हाणे उहा चूस हली वई आहे असांजी सोशल मीडिया ॾांहुं। अॻ में जॾहिं उथंदा हुआसीं त इबरत अख़बार पढ़ीसीं, जंग अख़बार पढ़ीसीं, काविश पढ़ीसीं, या अवामी आवाज़ पढ़ीसीं, ईअं ई हूंदो हो। ऐं हाणे जी अॼु जी जेका ताज़ा अख़बार आहे सा आहे असां वटि फेसबुक। जेसिताईं माण्हू सुबुह जो उथे थो सॼे फेसबुक खे ॾिसे थो त केरु काॾे वियो, कंहिं छा कयो, कहिड़ो मसइलो आहे, ऐं ट्रेंड सेटिंग छा आहे, ट्रेंड छा थो चवे, ऐं पोइ वञूं था असां ट्विटर ते ॾिसूं था त इंटरनेशनल लेवल ते छा आहे, असांजे मुल्क में छा आहे। सो इहो सुठो आहे, लाड़ा आहिनि ज़िंदगी जा, ऐं माण्हू उन्हनि लाड़नि सां गॾु पाण खे अपडेट रखंदो त अॻियां निकिरी सघंदो, वधी सघंदो। ऐं अदा अमर जे हवाले सां अदा अमर जे लाइ इहो ज़रूरु चवंदासीं त द मीडिया फोरम में बि अदा अमर हिकिड़ो पॉज़िटिव एक्टिव पार्ट आहे, एक्टिव मेंबर आहे, ऐं हर ॻाल्हि ते असां सां सलाह ॾियणु, पुछणु, ॿुधाइणु, अॻियां वधण जी जेका जुस्तजू आहे सा उअं ई बि मुंहिंजे ख़्याल में त जेका मिटी आहे बलड़ेजी जी, उन में को असरु आहे। जंहिंमें अदा सिफ़त मिलियो चई काॾे तयारी आहे, त मां चयो त पीरज़ादनि जे प्रोग्राम ॾे, ऐं पीरज़ादनि जो प्रोग्राम पोइ बलड़ेजी में हुजे, आर्ट्स काउंसिल में हुजे, ॻाल्हि वञी साॻी थी बीहे। सो इहा हिन मिटीअ जो कमाल आहे जेका ॻोहियल आहे पीरज़ादनि जे हवाले सां। ऐं जेतिरा बि बलड़ेजी मां ज़रख़ेज़ ज़हन निकिता आहिनि उन्हनि यकीनन सुठी लाट ॿारी आहे, ऐं समाज सुधारक हुजनि या ट्रेंड ॾींदड़ हुजनि, पर एटलीस्ट उन पासे खे जेकॾहिं असां ॾिसूं था त उन ॻोठ मां या उन नंढी टाउन खे, हाणे असां उनखे टाउन ई चऊं, त उन मां जेके ज़रख़ेज़ ज़हन निकिता आहिनि ऐं निकिरनि पिया, उहे सिर्फ़ु उहा अछनि वारनि जी छांव ते महदूद न आहिनि रहिया, पर उन्हनि जे नौजवाननि में बि जेका उहा मुंतक़िली आहे उहा ॾाढी पॉज़िटिव आहे। पोइ असां अदा अमर जे ॿारनि में बि ॾिसूं था, ऐं ॿिया बि जेके असांजा जेके जीअं मूं ॻाल्हि कयो त फेसबुक अख़बार में जेके ॻंढियल आहिनि असां सां, उन्हनि वटां उन्हनि जी जेका मसरूफ़ियत नज़र अचे थी, उनजी ॿोलीअ मां, उनजे सुभाउ मां उहा ख़बर पवे थी त उहो ख़ज़ानो जेको वॾनि इन्हनि खे ॾिनो उहो अमानतनि उहे मुंतक़िल कनि पिया, ऐं पोइ उहो ख़ज़ानो यकीनन सोसाइटी खे बि मिलंदो रहंदो। सो वॾी महिरबानी अदा अमर, तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजी किताब जी, आपा वारनि खे सभिनी खे सलाम हुजा,
जावेद शेख साहब की गुज़ारिश कंदुसि भाउ त अचो ऐं पंहिंजो इज़हार ख़्यालु असांजे हिन प्रोग्राम में अमर पीरज़ादे जी हिन कॉलमनि जे मजमूए जे हवाले सां ख़ासि तौर ते आवाज़ सभिनी ॻाल्हियो। जावेद शेख साहब। सभ खां पहिरियां ई अमर साईं खे 45 सालगिरह ऐं हिन नए किताब जूं वाधायूं हुजनि। सोच बि खड़को आहे, सोचींदो उहो आहे जंहिंजो ज़मीर ज़िंदा हूंदो आहे। मूं अमर पीरज़ादे जे पहिरें किताब ते ॿियों किताब जेको फ़न आहे उन ते मूं लिखियो हुयो ऐं उहो मुंहिंजे किताब में शामिलु आहे। पोइ मूं सोचियो छो जो हीअ किताब मां न पढ़ी सघियो आहियां, पोइ मूं जेको इश्क किताब हुयो उहो पढ़ियो। हालांकि मूंखे पहिरियों उहो पढ़णु घुरिजे हा जंहिंमें अमर जी उहा अलहड़ जवानी, उहा रोमांस, उहा फितरत सां फ्रेंडशिप ऐं उहे जेके चिलबिलायूं आहिनि उहे हुन किताब में नज़र थियूं अचनि। मूं हुन ते लिखियो आहे तफ़सील सां, हिते उहो न पढ़ंदुसि छो जो ड्रिगो थी वेंदो ऐं अदा आयूं बि सदाईं ड्रेग जो क़ाइल न रहंदो आहे। सो थोरो मां ॻाल्हाईंदुसि, टाइम वठंदुसि। पर मूं उहो ॾिठो त अमर उन किताब जे हवाले सां ॿुधायां थो त कुझु समाजी भार नंढी उमिरि में ई खणी वरितो। ही जंहिं घर में ॼाओ अनवर पीरज़ादो, उन सां मुंहिंजी ज़िंदगी में मुलाक़ात न थी, या बदकिस्मती हुई मुंहिंजी। हालांकि 40 ते मां ॿलड़े जी वियो हुयुसि, उते मैडम बि आई हुई, मोहम्मद अली पठाण ऐं ॿिया सलीम कुराई वारा दोस्त। सो उन जे किताबनि ते बि मूं लिखियो आहे, अनवर साहब जे किताब ते मतां सोचो ते तक़रीबन मां जेको आहे ॾिसां पियो त 9-10 मज़मून हुया। त अमर जेको उन में जेका शाइरी ॾिनी आहे उहा लावाली शाइरी आहे, उहा शाइरी थी वेंदी आहे, शाइरी कबी न आहे। उन में जेको लव मैरिज वारो मज़मून आहे, खोड़ मज़मून आहिनि जेके मां पॉइंट आउट करे आयो आहियां, पर उनखे छॾियां थो त उन में उहे मुहबत जा ॾींहं ऐं लव मैरिज खां पोइ जेको घर जी जेका सो रोड मारींदी आहे उहो सभु आहे उन में ज़िक्र। गज़ल तमामु घणा लिखिया अथई। ॿियो जेको मजमू हुयो फना, उन में वरी गज़ल तमामु घटि आहिनि। हिन गज़ल में काफ़ी शयूं तमामु अट्रैक्टिव हुयूं। ज़ुबैर पंहिंजे भाउ ते जेको गज़ल लिखियो आहे साईं, त जॾहिं मां पढ़ां पियो त सच पुछो त महसूसु कयो जेके उन बंद लिखिया आहिनि गज़ल जा जेके आहिनि पढ़ण जहिड़ा आहिनि, पर टाइम थी वेंदो त मूं इहो महसूसु कयो ॼण पीड़ा जे पेरनि हेठां पढ़ंदड़ लताड़िजे थो पियो, एॾो उन्हनि में दर्द आहे। मुहूरत जे हवाले सां गुज़ारिश कंदुसि स्टेज ते मौजूदु मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि खे हीअ किताब जंहिंजी मुहूरत लाइ असां हिते गॾु थिया आहियूं, प्रेस मीडिया जे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हीअ मूवमेंट कैप्चर करण जे लाइ भले अॻिते अचो। मोहतरम महताब अकबर राशदी साहिबा, जी नूरुल्लाह शाह साहिबा, साईं प्रोफेसर सलीम अहमद साहब, अमर साहब की गुज़ारिश, डॉक्टर अयूब शेख साहब खे गुज़ारिश है त बतौर लॉन्चिंग में असां सां गॾु हुजो। अवां भरपूर ताड़ियूं गॾो गॾु हुजनि, ये दुआऊं नेक तमन्नाऊं। उन्हीं कलम कबीले मां सां तालुक़ु रखंदड़ अदा ज़रार पीरज़ादे साहिब ॾांहुं त पाण अचनि ऐं पंहिंजो अहसासु, पंहिंजो इज़हार ख़्यालु हिन किताब शख़्सियत जे हवाले सां जीअं ॾिठो मूं वारे उनवान तहत ॿुधाईंदा असांखे। भरपूर ताड़ियुनि में अमर जी शख़्सियत ऐं अॼोकी सालगिरह जे हवाले सां ॿ हिकिड़ा एस्पेक्ट आहिनि जिन ते मां पंहिंजो कमेंट ॾींदुसि। हिकु इहो त अमर हक़ीक़ी माना में हिकिड़ो कामयाबु हुन जनमु माणियो आहे, ऐं जॾहिं असां चऊं था त हुन हिकिड़ी कामयाबु लाइफ गुज़ारी आहे त इन जे पोयां जेको पस मंज़र आहे उहो इहो आहे त हीउ हिकिड़ो जीअं मां अक्सर चवंदो आहियां त असां हर शइ जो होमवर्क कंदा आहियूं, पर जेकॾहिं कंहिं शइ जो होमवर्क न कंदा आहियूं त उहो पंहिंजी ज़िंदगी आहे मुख़्तलिफ़। पर अमर में हिकिड़ी मैनेजमेंट ऐं हिकिड़ी मैनेज वारी जेका स्किल आहे त हुन जे फितरत में इहो नंढपण खां शामिलु हो त हुन पंहिंजी लाइफ जा हिकिड़ा टारगेट जेके न उहे तइ कया, ऐं मिसाल उन जो तहरीरी तौर ते हुन इज़हार कुझु 2 साल अॻु कयो आहे ऐं ॿियनि खे बि हुन जो मशवरो ॾिनो आहे
त तव्हां पंहिंजो पोयों जेको साल गुज़ारे आया आहियो उनजो जाइज़ो वठो ऐं उन रोशनीअ में पाण ईंदड़ साल जा हिकिड़ा टारगेट तय कयो आहे या अमर ईअं ई कयो आहे ऐं ईअं हुन जी ज़िंदगीअ खे कामयाबु बि कयो आहे मुकमल बि कयो आहे ऐं उन हू हिकु ई वक़्तु पंहिंजे प्रोफेशन में बि बेहदि कामयाबु आहे ऐं उन में बि हू एवॉर्ड माणींदो रहंदो आहे ऐं फ़नून लतीफ़ा में बि इन जी हिकिड़ी वॾी वैराइटी आहे हिकु ई वक़्तु शाइर बि आहे हिकु ई वक़्तु बहितरीनु नसर निगार बि आहे कालम निगार बि आहे दानेश्वर बि आहे ऐं इन हवाले सां अमर जेको कालम लिखियो त मां सम्झां थो त इन जो फ़ाइदो इहो थियो त ख़ुदि कालम निगारीअ लाइ हिकिड़ो सुठो सवण साबित थियो ऐं मुंहिंजो इहो बि ख़्यालु आहे त वाक़ई बि जेकॾहिं तव्हां नवनि माण्हुनि खे अॻिते अचण जो मौक़ो ॾियो था ऐं कालम निगारीअ में तव्हां हिकिड़े नवां जेके राइटर अचनि था त उहे हिकिड़ो पंहिंजे हुन सां नई सोच आणनि था ऐं नई राय आमा क़ाइमु कनि था त हीउ हिकिड़ो ताज़गीअ जो अहसासु पियो थिए अमर जा कालम पढ़ी ईअं पियो महसूसु थिए त हीउ घणो कुझु असां जेको पढ़ंदा आया आहियूं उन खां हीउ मुख़्तलिफ़ हुयो नसर में ज़ाहिर आहे शाइर हो त हिन जो शाइरीअ वारी लज़त हुन जी लिखणीअ में ज़ाहिर त हुई पर हिन जे कालम में जेका नई सोच हुई उन में हुन हिकु अहिड़ो बि कालम लिखियो त असांजी गवर्नमेंट खे जेको आहे उहो जेके प्राइवेट इदारा आहिनि प्राइवेट इदारनि जो जेको तरीक़ेकार आहे उहो असांजे सरकारी इदारनि खे बि इख़्तियार करणु घुरिजे त इदारा कीअं हलाइजनि इन मौज़ूअ ते हिकिड़ो मुनफ़रिद हुन जो कालम आहे ॿियो इहो कालम मिसाल अथसि त सहाफ़ियुनि जी ख़बर केरु लिखंदो सहाफ़ियुनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि ते हू ॿियनि जा मसइला त लिखनि था पर उन्हनि जा मसइला केरु लिखंदो ॿियो उनजो मिसाल हिकिड़ो कालम आहे त असांजा जेके ॾात धणी आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं कंहिं शइ खां लातालुक आहिनि त उहे पंहिंजी सिहत खां लातालुक आहिनि उहे सिहत जे मामले में ख़ासि तौर ते फनकार जेके वेठा आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त उनजी ज़िंदगी केॾी क़ीमती आहे उहे नशन पतन में घणो ई पाण खे तबाह था कनि ऐं उन हवाले सां बि अमर जो इहो कालम हो त असांजा ॾात धणी पंहिंजी सिहत ॾांहुं ध्यानु ॾियनि त ईअं राय मां जेका नई ठहे पई ऐं हाणे मिसाल जीअं एहतिजाज थींदा आहिनि रोड ब्लॉक थींदा आहिनि उन सां जेका आम माण्हुनि खे मसइला थींदा आहिनि उहो बि हिकिड़े कालम जो उनवान हुयो त सोच हिकिड़ी हूंदी आहे हिकिड़ो ड्राइवर हूंदो आहे न ड्राइवर पंहिंजे अंदाज़ सां गाॾी हलाईंदो आहे पोइ ॿियो जेको हूंदो आहे उहो महसूसु कंदो आहे त ड्राइविंग सही थो हलाए या ग़लति थो करे त अमर जो कालम जेको आहे इन हिसाब सां सोच जो वाक़ई बि ख़र्क़ो हुयो डॉक्टर शेर मेरानी साहब की गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं स्टेज ते हिन किताब जे हवाले सां शख़्सियत जे हवाले सां पंहिंजो इज़हार ख़्यालु कनि स्टेज ते वेठल मैडम महताब राष्ट्री साहिबा साईं सलीम अहमद साहब मैडम नूरुल्लाह शाह साहिबा अॼोके हिन काज जो घोट प्यारो अमर प्यारो साकिब ऐं साम्हूं वेठल सभई साञा बंद सभई वॾा माण्हू तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम अनवर पीरज़ादे चयो त वाव विफले थो ॾेई नींढ कोई अचिणो आहे वाव विफले थो ॾेई नींढ कोई अचिणो आहे सुम्ह वञी बंदि करे कन अखियूं सोच बि खड़को आहे ऐं सोच बि खड़को मूं छाकाणि त लिखियो आहे सो सॼो कोन पढ़ंदुसि मतिलबु बोर थियो अमीन लगारी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां छापियल पंहिंजे हिकिड़े किताब जंहिंजो नालो आहे प्रिंट टेक्नोलॉजी लुग़त में कालम जी माना हिन रीति लिखी आहे अख़बार में मुस्तक़िल उनवान सां लिखजंदड़ मज़मून अख़बार जी ॿिए हिक में मौजूदु 8 कालमनि मां हिकु कालम
इहा हुन कालम जी डेफिनेशन लिखी आहे मुख़्तसिर। मूं अॻु बि लिखियो त कालम जी ज़िंदगी तमामु थोरी थींदी आहे, बिल्कुलु गुल जी ज़िंदगी जेतिरी, हिकिड़े ॾींहं जी ज़िंदगी। छाकाणि त कालम अख़बार में छपजनि था ऐं गुज़िरियल ॾींहं जी अख़बार सवाइ किन अहम एडिटोरियल्स, रिसर्च स्टोरीज़, अहम कालमनि ऐं मज़मूननि खे छॾे वरी को बि नाहे पढ़ंदो, छाकाणि त अख़बार पुराणी आहे। पर छाकाणि त के अहम मज़मून, कालम ऐं एडिटोरियल तारीख़ी हक़ीक़तूं बयानु कनि था, उन करे उन्हनि लिखण सबबु अख़बार जी उमिरि वधी वञे थी। न त आमतौर ते कालम खे तकड़ में लिखियल तासुर, मज़मून, नोट, रिपोर्टाज या ख़्याल सॾियो वञे थो। पर उहो कालम ख़ासि तौर ते तॾहिं अहम थी वञे थो जॾहिं लिखण वारो पेशावर सहाफ़ी या कालम निगार हुअण बदिरां अदीब, ॾाहो, कहाणीकार या नावल नगार हुजे। छाकाणि त पेशावर सहाफ़ी या कालम निगार घुर्ज आहर कालम लिखंदा आहिनि ऐं उन्हनि खे लफ़्ज़ ॻणे अख़बार जो पेट भरणो हूंदो आहे। 1200 लफ़्ज़, 1350 लफ़्ज़, 1900 लफ़्ज़ या वधि में वधि मुख़्तियार अबड़े जा कालम 2200 लफ़्ज़। पर अदीब, कहाणीकार, शाइर या नावल निगार तेसीं ताईं कालम नाहे लिखंदो जेसीं ताईं को मसइलो, मामिलो, वाक़ियो, हादिसो संदसि ज़हन में रची पची रास न थिए। हू भेले सां भेरण बदिरां रते जे रास थियण जो इंतज़ारु कंदो आहे। लॻ लतीफ़ साईं चए थो तेसीं भेले सां भेर जेसीं रतो रास थिए, पर ही ईअं नथो करे। पोइ संदसि कालम तारीख़ जो हिसो थी वेंदो आहे। आमतौर ते हिक ई मुस्तक़िल उनवान जे सिरे हेठि लिखियल मुख़्तलिफ़ मौज़ूअनि वारनि मज़मूननि खे कालम सॾियो वञे थो। पर आउं सम्झां थो त ज़रार साहब कालम जी डेफिनेशन इहा ई चवंदो आहे, पर आउं सम्झां थो त हाणे जिदत आई आहे ऐं मुस्तक़िल मज़मूननि, मुस्तक़िल उनवान हेठि लिखियल मुख़्तलिफ़ मज़मून हाणे कालम जे ज़िमरे में त अचनि था, पर ईअं नाहे त उनखां सवाइ लिखियल को कालम नाहे। उनखां सवाइ बि कालम लिखी सघजनि था ऐं लिखजनि था। कालम कंहिं बि ॿरंदड़ मसइले, समाजी मामले, अदबी सूरताल या कंहिं सियासी मंज़रनामे ते पिणु लिखी सघे थो। उन में तरतीब वार या सिलसिलेवार मज़मूननि जो हुजणु ज़रूरी कोन्हे को। सिंधी कालम निगारी जी ॼमार एॾी पुराणी नाहे, पर उन जे बावजूदि सिंधी कालम निगारी पंहिंजे ॼाण, असलूब, इल्मु ऐं गहरी राय सबबु दुनिया जे वॾियुनि ॿोलियुनि जी कालम निगारी सां कुल्हो कुल्हे में मिलाए सघे थी। अदबी ऐं समाजी कालमनि जे हवाले सां सिंधी कालम नवीसी जी इब्तिदा 1866 धारे मिले थी, जॾहिं सिंधी अख़बार नवीसी शुरू थी। जॾहिं त 1900 धारे शमसुद्दीन बुलबुल मज़ाहिया कालम निगारी जो बुनियादु विधो ऐं ख़ासि तौर ते संदसि किताब चट सवाल, पट जवाब, आइन ऐं तिजारत, माया ज़राफ़त इन्हनि कालमनि जो ई ज़ख़ीरो आहिनि। डॉक्टर ज़ुल्फ़कार कुरैशी साहब बि हिकिड़ो अहिड़ो इंतिख़ाब अॼु जे प्रोग्राम जे लाइ ख़ासि तयारु कयो आहे। मां चाहींदुसि त भरपूर ताड़ियुनि में इस्तक़बाल थिए। साज़ ऐं आवाज़ जो सिलसिले खे पाण हाणे प्रोग्राम में शामिलु रखूं था। डॉक्टर ज़ुल्फ़कार कुरैशी साहब अमर पीरज़ादे जी सिटुनि सां। तो सामुं जो तालुक केॾो ज़ाती आहे, तो सामुं जो तालुक केॾो ज़ाती आहे, ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे, हो ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे। तो सामुं जो तालुक केॾो ज़ाती आहे, तो सामुं जो तालुक केॾो ज़ाती आहे, ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे, हो ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे। तो साहूं दे महका तुंहिंजी यादुनि में, ओ तो साहूं दे महका तुंहिंजी यादुनि में, तो सां मिलंदे तो लाइ हीअ दिलि आती आहे, तो सां मिलंदे तो लाइ हीअ दिलि आती आहे,
ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे। ॾींदो तोखे तोहफ़ो हो ॾींदो अहिड़ो तोखे तोहफ़ो केरु भला हो ॾींदो तोखे ॾींदो तोखे अहिड़ो तोहफ़ो केरु भला मूं अॼु तो लाइ ॻाढ़ी साड़ी पाती आहे मूं अॼु तो लाइ ॻाढ़ी साड़ी पाती आहे ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे। ॾींदो तोखे अहिड़ो तोहफ़ो केरु भला हो ॾींदो तोखे ॾींदो तोखे अहिड़ो तोहफ़ो केरु भला मूं अॼु तो लाइ ॻाढ़ी साड़ी पाती आहे हो मूं अॼु तो लाइ ॻाढ़ी साड़ी पाती आहे ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे। तो सां मुंहिंजो तालुक केॾो ज़ाती आहे ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे। तव्हां वटि पाणी आहे पीतल साईं पीतल ई खपे मां पीतल आहियां। या मूंखे ख़बर क्या बात है। माण्हू सालनि साण ॻण था जीवन खे ओ माण्हू सालनि साण ॻण था जीवन खे साथ स तुंहिंजे मापी मूं त हयाती आहे ओ साथ स तुंहिंजे मापी मूं त हयाती आहे ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे ओ ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे। कोयल कूके या को दर्द थो झूंगारे खूब डॉक्टर ज़ुल्फ़िकार कुरैशी साहब पंहिंजी मोहबतुनि जो इज़हार अमर पीरज़ादे जी मुल्तमिस आहियां मोहतरम प्रोफेसर सलीम अहमद साहब जिन खे हिकु पाण अचनि ऐं प्रोग्राम जे हवाले सां किताब ऐं मुसनफ़ जे हवाले सां पंहिंजे इज़हार राय कनि अवामी ताड़ियूं इस्तक़बाल कंदियूं। पंहिंजी सोच खे खड़काइण जो मौक़ो कोन ॾिनो हुन मूंखे महदूद करे छॾियो त तव्हां मुंहिंजी किताब बाबा ते फ़क़ति ॻाल्हाईंदो अलाए छो हुनखे हो त कुझु खड़काए वेंदो। ज़िंदगी केॾी बि रुखी ज़िंदगी केॾी बि रुखी केॾी बि ॾुखी केॾो बि ॾचो जे सच पुछो त मौत खां प्यारी आहे। अनवर पीरज़ादो चई वियो आहे त ज़िंदगी मौत खां बि प्यारी आहे। जॾहिं अनवर पीरज़ादे जे गुज़ारे वञण जो पहिरियों साल मुकमिल थियो त अमर मूंखे फ़ोन कई त बाबा जी वरसी मल्हाइण चाहिनि था तव्हांजो सहकार खपे। अनवर मुंहिंजो ॾाढो प्यारो ऐं गहरो दोस्त हो। मूं चयोमांसि त असीं प्रोग्राम कंदासीं शालती बिटाई चेयर कंदी असां हिकिड़े सॼे ॾींहं जो प्रोग्राम रखियो ऐं कयो ऐं मूं चयोमांसि त असीं वरसी कोन मल्हाईंदासीं छाकाणि त अनवर चई वियो आहे त ज़िंदगी मौत खां वधीक
अॼु बि मां इहो महसूसु कंदो आहियां त अनवर असां में मौजूदु आहे। अनवर जी सोच, अनवर जो अमल, अनवर जूं ॻाल्हियूं, असीं अनवर खे पाण नधार कोन करे सघिया आहियूं ऐं नधार करे सघंदासीं। ऐं मां शाबस ॾींदो आहियां संदसि पुटनि खे, औलाद खे, जेके हर साल कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे वालिद खे यादि कंदा आहिनि, असांखे यादि कराईंदा आहिनि ऐं को न को जलसो, को न को फंक्शन कंदा आहिनि। ऐं मुंहिंजी इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयूं त हाणे वरसी कोन मल्हाईंदा आहिनि, हू मेलो मल्हाईंदा आहिनि, बल्कि मेलो मचाईंदा आहिनि। छाकाणि त मूंखे महदूद कयो वियो आहे रुॻो बाबा ताईं, तंहिं करे मां फ़क़ति उन हवाले सां ई कुझु सिटूं लिखी आयो आहियां। अनवर पीरज़ादो सिंध जो हिकु बरख अदीब, शाइर, मुहक़िक़, झूननि आसारनि जो माहिर, सहाफ़ी, कालम निगार, लतीफ़ जो पारखू, मतिलबु त सिंध जी का बि अहिड़ी जॻह, को मसइलो या मामिलो नाहे जंहिंसां अनवर पीरज़ादे जी दिलचस्पी न हुजे या हुन मामले खे पंहिंजे लिखतुनि में न आंदो हुजे। अनवर जी शख़्सियत निहायती असराइती, पुरकशिश, बल्कि मां चवंदुसि त मर्दाणे हुस्न ऐं वजाहत जो हिकु शाहकार हुई। ॻाल्हाईंदो त संदसि वाता निकितल हर लफ़्ज़ तोरियल तकियल ऐं ॿुधंदड़नि जो ध्यानु छिकाईंदड़ हूंदो हो। अमर पीरज़ादे, छाकाणि त मुंहिंजे ज़िमे जेका तसनीफ़ कई आहे उहा कंहिं हद ताईं तालीफ़ ऐं तहक़ीक़ बि आहे ऐं उन तालीफ़ ऐं तहक़ीक़ खे उन किताब जी सूरत में सहेड़ियो आहे। हिन किताब खे लिखण जो मक़सदु बयानु कंदे अमर लिखियो आहे त अनवर पीरज़ादो एकेडमी अनवर पीरज़ादे जा कुझु किताब शाया कराया आहिनि ऐं हिकु किताब तूं केॾो दूर हलियो वियो आहे संदसि शख़्सियत ते आंदो आहे। पोइ बि लॻमि त संदसि शख़्सियत ते अञा लिखण जी ज़रूरत आहे। हिन ज़रूरत खे महसूसु कंदे अमर ही किताब बाबा अनवर पीरज़ादे खे किताबी सूरत में आंदो, जंहिं लाइ मोहम्मद अली पठाण ऐं अनवर पीरज़ादे जे ॿियनि दोस्तनि संदसि घणी मदद कई। अनवर पीरज़ादे जी शख़्सियत छा हुई? संदसि सोच, फ़िक्र, नज़रिया, अमली ज़िंदगी, मतिलबु त हर पहलूअ खे अमर पीरज़ादे निमाया करे पेश करण जी कोशिशि कई आहे। इन कोशिश में हू केतिरी हद ताईं कामयाबु वियो आहे उन जो अंदाज़ो हू पाण ई बहितर लॻाए सघे थो। पर किताब जो उनवान निहायती मन मोहींदड़ आहे, बाबा। ॿार जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे त को अमा कंदो आहे, पर घणे भाङे ॿार जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कंदा आहिनि त बाबा बाबा सां ई शुरूआत कंदा आहिनि। कोई आया तेरी झलक देखी, कोई बोला सुनी तेरी आवाज़, जोश मलियाबादी। अचो त हाणे ॿुधूं उन घोट खां उहा वार्ता जेका हिननि किताबनि जी तसनीफ़ दौरान खेसि कहिड़नि मरहलनि, कहिड़नि मौक़नि, वाक़िअनि इन बाबति उतसायो जो हुन नज़्म, शाइरी ऐं नसरी नज़्म खां कालमनि ॾांहुं विख वधाई। पर पूताड़ियुनि में इस्तक़बाल थिए मुंहिंजे नंढे भाउ अमर पीरज़ादे जो। मोहतरम दोस्तो, तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं आर्ट्स काउंसिल जी महिरबानी, लोक विरसे कमेटीअ जी महिरबानी ऐं ख़ासि तौर ते महिरबानी नूरुल हुदा शाह जी, जंहिं चयो त हीउ प्रोग्राम हिते थियणु घुरिजे। ऐं स्टेज ते जेके शख़्सियतूं वेठियूं आहिनि, मैडम महताब ऐं नूरुल हुदा शाह, इहे उहे शख़्सियतूं आहिनि जेके मुंहिंजे दिलि जे तमामु वेझो रहियूं आहिनि ऐं हिननि खे ॾिसी अदबी दुनिया में असां पेर पातो ऐं हिननि खां इंस्पायरेशन वठंदा हुआसीं। मां 8 सालनि जो हुअमि त असां तपिश ड्रामो ॾिसंदा हुआसीं ऐं नूरुल हुदा शाह मां मुतासिर हूंदा हुआसीं ऐं सोचींदा हुआसीं त काश हिन सां कॾहिं मुलाक़ात थिए। ऐं पहिरियों दफ़ो बाबा मूंखे हिकिड़े भिटाईअ जे कॉन्फ्रेंस में जॾहिं उहो ख़तमु थियो त नूरुल हुदा शाह सां मिलायो। ऐं हाणे इहा ख़ुशकिस्मती आहे
त केतिरा ई दफ़ा हुन सां स्टेज शेयर कई आहे। ऐं पहिरियों भेरो जॾहिं उहा मुंहिंजे किताब इश्क जे मुहूर्त में आई हुई त मूंखे यकीन न पियो अचे त उहा मुंहिंजे प्रोग्राम में आई आहे। ऐं हीउ प्रोग्राम नूरुल हुदा शाह पाण मुंहिंजे लाइ अरेंज कयो, या इन खां वधीक मुंहिंजे लाइ को बि एज़ाज़ कोन्हे। मैडम महताब जेका आहे उहा त मुंहिंजे ज़िंदगीअ में छपर छांव थी आई आहे। के माण्हू तव्हांजी सघ थींदा आहिनि, स्ट्रेंथ थींदा आहिनि। सो सिर्फ़ु अदबी दुनिया न पर ज़िंदगीअ जा ज़ाती मामला बि मां मैडम सां शेयर कंदो आहियां ऐं एॾो उत्साह मिलंदो आहे जो पोइ ॼण त सुकून अची वेंदो आहे। ऐं अनवर पीरज़ादो अकेडमीअ जा जेके असां मेला था कयूं उहे न करे सघूं हा ॻोठ बलड़े जी हिकु सिंध जे नंढे ॻोठ में जेकॾहिं मैडम महताब जो साथ न हुजे हा। ऐं हाणे 8 नवंबर ते मैडम महताब असां सां गॾु वरी हुन मेले में हूंदी ऐं नूरुल हुदा शाह जी ज़िम्मेवारी बि हुन खई आहे त हुनखे मां वठी ईंदुमि। त तव्हां सभिनि खे बि हुन में अचण जी दावत आहे। ज़िंदगीअ जा 45 साल गुज़ारिया आहिनि, हिन में मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रियो आहियां। मां हिकिड़ी अंग्रेज़ी फ़िल्म ॾिठी, हुन में हिकु माउ पंहिंजी धीउ खे टिप्स थी ॾे ऐं हुन में हिकिड़ी टिप इहा आहे त मेक द डिफरेंस इन लाइव्स ऑफ अदर्स। उहे चए ज़िंदगी माण्हुनि जे ज़िंदगीअ में तुंहिंजे हुजण सां का फ़र्क़ु अचणु खपे, का तब्दीली अचणु घुरिजे। त मां हिन स्टेज ते इहो थो सोचां त असां ॿियनि लाइ छा था करे सघूं, मुंहिंजी ज़ात सां कंहिंजी ज़िंदगीअ में कहिड़ो फ़र्क़ु पइजी थो सघे, मूंखे इन ते सोचणो आहे हाणे। ऐं ईअं असां सभिनी खे सोचणो आहे। मां हिन शइ जे ख़िलाफ़ु हूंदो आहियां जॾहिं चवंदा आहिनि त सियासत में करप्शन आहे, सभु कुझु इस्टेब्लिशमेंट थी करे, कुझु बि नथो थी सघे, सभु हिकु फार्मूले तहत हली रहियो आहे। पर असां हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, शाह लतीफ़ जे दौर में, सचल जे दौर में सिंध ते काऊं थियूं, हमले आवर आया, पर उन्हनि उन दौर में छा चयो, कहिड़ो इज़हारियो, उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे। त असांजो इहो कमु आहे त असां छा था करे सघूं। असांखे पाण खां इहो सुवालु करणु खपे त असां जंहिं ॻोठ में था रहूं उनजी तालीम लाइ छा असां कुझु नथा करे सघूं, छा असां माण्हुनि जी सिहत लाइ कुझु नथा करे सघूं। जेकॾहिं मुंहिंजी वाक़फ़ियत मैडम सां आहे ऐं मैडम जो वास्तो कंहिं वॾे इदारे ताईं आहे ऐं मां कंहिं माण्हूअ खे नौकिरी इन पाक्स तां वठाए थो ॾेई सघां त मां इहो कमु छो न कयां। माण्हुनि खे रोज़गार ॾियारणु उन्हनि जे घर जो चुल्हो ॿारणु आहे। त मां हिन नतीजे ते पहुतो आहियां त हालतूं कहिड़ियूं बि हुजनि असांखे उमेद परस्त थियणो पवंदो। जीअं इमदाद हुसैनीअ चयो, कुझु न कुझु करियो यारो, हिकिड़ो थधो साहु ई भरियो यारो। सो असां थधो साहु त भरे था सघूं। सो इहा मूंखे हिकिड़ी तब्दीली नज़र आई आहे। इहो जेको चयो वेंदो आहे त हालतूं अहिड़ियूं आहिनि, ताज़ो ई असांजो प्यारो दोस्त परवेज़ पीरज़ादो फेब्रुआरीअ में असां खां विछड़ी वियो। इन्हनि हालतुनि में तमामु घणा कम कया। असांजे ॻोठ में सेफ जा स्कूल खोलियईं, ॿारनि जी तालीम लाइ कम कयईं, लाइब्रेरियूं खोलायूं। इन्हनि सर्कमस्टेंसिस में त असां जेकॾहिं चाहियूं त घणो कुझु करे था सघूं। ॿियो जेको ही कॉलम्स आहिनि उन में अॼु के दौर जे इंसान जो जेको सभिनि खां वॾो चैलेंज मां सम्झां थो हिन सोशल मीडिया वारे दौर में, इहो आहे त असां कम्युनिकेशन त तमामु वधी वई आहे पर असां हिक ॿिए खे कम्युनिकेट करणु अञा नथा सिखूं। इन में बिहेवियर्स जो काफ़ी ज़वाल आयो आहे। असां सभु हिकिड़ी ई ॻाल्हि था अचूं, हिकिड़ा ई कोर्स था शेयर कयूं पर हिक ॿिए जी ॻाल्हि नथा सम्झूं। त अॼोके दौर जे इंसान खे पंहिंजे रवैयनि ते ॾाढो कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं हिननि कॉलम्स में मां हिननि शइ ते लिखियो आहे। कॉलम्स जो जेसि ताईं तालुक़ु आहे त हिकिड़े दफ़े आर्ट्स काउंसिल में अली ज़ाहिद मूंखे मिलियो, जंहिंखे मां चयो त मां हिकिड़ो मज़मून तव्हां ॾे मोकिलियां थो। त अली ज़ाहिद मूंखे चयो, अमर तूं कॉलम छो थो लिखी? त मां हैरान थियुमि। मां चयो कॉलम लिखण जो त मां कॾहिं सोचियो ई न आहे। मां घरु अची ज़रार ऐं ज़ैद खे ॿुधायो ऐं पोइ मां सोचियो त असां शाइरीअ में हर ॻाल्हि त नथा करे सघूं। पोइ जेके असांजी सोच आहे
उहा असां कीअं इज़हारियूं ऐं मौक़ो मिलियो आहे त मां लिखां। मां ज़रार खे चयो त मां तो सोचां त हिन जो उनवान मां बाबा जी का सिट खणा। सो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी सिट आहे, थी तुंहिंजूं वायूं आऊं विढ़ां, चंड बिटाई हिकु नज़्म जी सिट आहे। त ज़रार मूंखे चयो त तुंहिंजे कालमनि जो मां थो सम्झां त जेको अहम नुक़्तो हूंदो उहा तुंहिंजी सोच हूंदी। सो तूं उनवान रख, सोच बि खड़को आहे बाबा जी। त इहो उनवान जो क्रेडिट ज़रार ॾे थो वञे ऐं इहो ज़रार मूंखे इहो सजेस्ट कयो नालो। ऐं वाकई मूंखे पोइ ॼण त हिकिड़ी राह मिली वई त हर कॉलम जॾहिं मां लिखंदो हुउमि त मां इहो सोचींदो हुउमि त हिन में पोइ सोच कहिड़ी आहे, कहिड़ी नई ॻाल्हि आहे जेका मां करणु थो चाहियां। त मूंखे ॼण त इहो हिकिड़ो थीम मिली वियो। ॿियो मां थो सम्झां त जीअं मां बिहेवियर्स जी ॻाल्हि कई त मां सम्झां थो त मां ॾाढो पाण खे लकी थो सम्झां हिकु, ऐं ख़ुशनसीब थो सम्झां छो त मूंखे अहिड़ा मौक़ा ऐं अहिड़ियूं शख़्सियतूं मिलियूं ज़िंदगीअ में जिन मां थो सम्झां मूंखे संवारियो। उन में अनवर पीरज़ादो सभ खां वॾो मुंहिंजो आइडियल ऐं मेंटर आहे। असांजे ॻोठारा असांखे अनवर पीरज़ादे सां मिलाइण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं ॻोठ में हुनजो कंपेरिज़न कंदा आहिनि त मां चवंदो आहियां त हुन जहिड़ो त मूंखे सॼी सिंध में माण्हू नज़र नथो अचे। असां अदबी दुनिया में रहिया आहियूं, वॾनि वॾनि माण्हुनि सां मिलिया आहियूं, पर जेका शख़्सियत ऐं जेका ख़ुददारी ऐं जेको शऊर ऐं ऑनेस्टी असां अनवर पीरज़ादे में ॾिठी हुआ, इन करे न त उहो असांजो पीउ आहे, असां अदब जा माण्हू रहिया आहियूं, असां अदब पढ़ियो आहे, पर हू मुंहिंजो आइडियल रहियो आहे। ऐं हुनखे हू मूंसां गॾु हूंदो आहे, हुनजो शऊर, हुनजो मूंखे मुंहिंजे ज़मीर खे हू गाइड कंदो रहंदो आहे छा सही आहे छा ग़लति। ऐं वरी जॾहिं अदबी दुनिया में आयासीं त वॾियूं वॾियूं शख़्सियतूं, इमदाद हुसैनी सां कचहरियुनि करण जो मौक़ो मिलियो, हुन असांजा महाग लिखिया, हसन मुश्तबा, मैडम महताब, नूरुल हुदा शाह, अहिड़ियूं शख़्सियतूं जिन जो असांखे क़ुर्बत मिली, कंपनी मिली। त मां थो सम्झां तव्हां सभु जेके अॼु गॾु थिया आहियो, मां थो सम्झां हीअ जेका महफ़िल आहे तमामु क्वालिटीअ वारनि माण्हुनि जी आहे। डॉक्टर मुरली ऐं पुष्पा हिते मौजूदु आहिनि, मीडिया फोरम जा दोस्त डॉक्टर शम्स जाफ़रानी, अयूब शेख जन, तव्हां सभु, डॉक्टर यास्मीन काज़ी, सुल्ताना वकासी, मां नाला न केतिरा खणा, अच्छा बाख़त तरफ़ हिन इशारो कयो त मूंखे हिन प्रोग्राम जी आइडिया ज़ेद ॾिनी, चई त तूं ईअं ठहंदो प्रोग्राम करी त तूं पंहिंजे सभिनी किताबनि ते हिकु हिकु मुक़ररु रख। त इतफ़ाक़ सां जेके मां शाइरीअ ते मुक़ररु रखिया ॿई न आया, उहो आहे अतिया दाऊद, जेका मुंहिंजी शाइरीअ में फेमिनिज़म जे पासे ते मकालो पई लिखे, पर हुनखे हिकिड़ी अर्जेंसी थी वई ऐं फेमिनिज़म मुंहिंजी शाइरीअ में वधीक, ऐं अतिया फना जो जेको महाग लिखियो आहे उहो तव्हां पढ़ो त मां सम्झो त हिन मौज़ूअ ते अतिया ई इंसाफ़ करे थी सघे। ॿियो बेदल मसरूर, हिकिड़ी अजीब इतफ़ाक़ इहो थियो त मां हिकु गज़ल लिखियो, समुंड सुनसान थी वियो आहे, चंड हैरान थी वियो आहे, माउ जा नेण तूं पढ़ी ॾिसजां केॾो नुक़सान थी वियो आहे, ए पखी तूं बि वञ उॾी काॾे, शहर शमशान थी वियो आहे, शहरो बर्थ जां भरियल जेको कीअं न वीरान थी वियो आहे, ऐं ख़ुदा तूं वसी थो माण्हूअ में तुंहिंजो अपमान थी वियो आहे। इहो गज़ल जेको आहे उहो बेदल मसरूर ॻायो ऐं हुन हिकिड़ो नॉवल लिखियो आहे जंहिंजो उनवान आहे पखी तूं बि वञ उॾी काॾे। त मूंखे ॾाढो उत्साह मिलियो त जीअं मां चयो त नूरुल हुदा शाह जा ड्रामा ॾिसंदा हुआसीं, ईअं बेदल मसरूर जो वॉइसिस ग्रुप जा गाना इनकलाबी शेख़ियाज़ा ॿुधी असां अदब में आयासीं। त उन मुंहिंजे गज़ल ते हिकिड़ो थीम ठाहे नॉवल लिखियो आहे, त उनखे उन ते ॻाल्हाइणो, पर जावेद शेख साहिब जी महिरबानी त शाइरीअ ते अॼु राय ॾिनी, सो मां तव्हां सभिनी जो दिलि जे गहराइनि सां थोराए थो। थैंक यू। गुरुब सां मोहबतुनि सां जी नूरुल हुदा शाह साहब खे स्टेज ते अचण जी दावत घुरी। अमर खे तमामु घणी मुबारक हुजे, बर्थडे बि आयसि सुभाणे, अॼु आयसि, सो हैप्पी बर्थडे। ऐं मूंखे पाण ॿुधाइनि मुंहिंजी बर्थडे आहे ऐं इहो प्रोग्राम इन ई तारीख़ ते थियणो आहे, थियणु खपे। हीउ प्रोग्राम करणु
कंहिं क़िस्म जी महिरबानी कान्हे। हीउ अदारो तव्हांजो पंहिंजो आहे ऐं हिन जो कमु ई इहो आहे त हिन शहर में, हिन सूबे में, असांजी सिंध में, हिन मुल्क में जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि खे जाइ ॾे ऐं ख़ासि तरह सां असीं पंहिंजी ॿोलीअ समेत जेतिरी जाइ वालारींदासीं पाण अॻियां वधी ओतिरी जाइ असांखे, असांजे नौजवाननि खे, असांजी ॿोलीअ खे ओतिरी मिलंदी वेंदी। ईअं न आहे त असां घर वेठा आहियूं ऐं अची असांखे ॿुधायो त असांखे तव्हीं केतिरी जाइ था ॾियो, इहो नथो थी सघे। पाण अचिणो थो पए, पाण बीहणो थो पए, पाण पंहिंजी जाइ वालारणी थी पए, पाण पंहिंजी ॿोलीअ समेत बीहणो थो पवे ऐं ख़ुदि ब ख़ुदि रस्ता पाण ई पाण खुलंदा वञनि था। सो इहा महिरबानी काई कान्हे। मुंहिंजो हिन में को बि दख़ल कोन्हे। अमर पीरज़ादे जो ख़्यालु हो, सिंधीअ में हिकिड़ो लफ़्ज़ु आहे घोड़नि जो घर। सो घोड़नि जे घर में किथे परे था वञी इहो प्रोग्राम करियूं। मूं चयो भाई आऊं ऐं महताब त वधीक ख़ुशि थींदासीं जे तूं वेझो करीं इहा ॻाल्हि। ऐं अमर जी वॾी महिरबानी मुंहिंजे बारे में जेको कुझु चयो अथसि ऐं आउं सम्झां थी त मूंखे सिंध जे एक्चुअली सची ॿुधायांव त मूंखे सिंध जे नौजवाननि सां, उहे सभई नौजवान जेके कुझु करणु चाहिनि था, जिन में सलाहियतूं आहिनि, उन्हनि सां ॾाढी मुहबत आहे। ऐं उन्हनि जे लाइ रस्तो खोले, रस्तो ठाहे ऐं पाण पुठी बेंच ते वञी बीहण वारो माण्हू आहियां। चयोमांसि मूंखे न विहार हिते, ऐं माण्हू मूं मां थकिजी पिया हूंदा जल्दी जल्दी मूंखे ॿुधी, जल्दी जल्दी मूंखे ॾिसी। पर छा आहे, हिन वटि हिकिड़ी सिफ़ारिश अहिड़ी आहे जंहिंखे ई मूं ते इस्तेमालु थो करे। हाणे मेले में वञिणो आहे अनवर पीरज़ादे जे, उहा सिफ़ारिश हिन वटि मौजूदु आहे। मूंखे अचणो आहे, उन वटि उहा सिफ़ारिश मौजूदु आहे। या त उहा इस्तेमालु कंदो या उनजी धमकी ॾींदो या रेफरेंस ॾींदो। ऐं उन जे बारे में पाण बि ॻाल्हाए चुको आहे, उन ते लिखियो बि आहेसि। उन सां मूंखे पाण खे ॾाढो प्यारु आहे, कोई अजीब क़िस्म जो मूंखे पाण बि प्यारु आहे। ॻाल्हि रेफरेंस जी, सिफ़ारिश जी न आहे। कॾहिं कॾहिं तव्हांजे साम्हूं अहिड़ा नाला आंदा था वञनि त हीउ नालो चवे थो, हीउ माण्हू चवे थो, त तव्हां बिल्कुलु सरेंडर जी पोज़ीशन में अची था वञो ऐं चओ था हा ठीकु आहे, हाज़िर महताब तव्हांखे अॻियां बीठल आहे। ही कॉलम्स मूं, ऐं इहो कोन चवंदुसि मूं कोन पढ़िया आहिनि, पर मूं अॼु 2 कलाक कढी इहो सॼो किताबु वेही पढ़ियो आहे ताकी आउं हुन ते ॻाल्हाए सघां प्रॉपरली। हिकिड़ी ॻाल्हि जेका आउं चवंदसि, पहिरीं हिन जो हिकिड़ी सुञाणप अमर जी जेका आहे उहा शाइरी जी आहे। सिंध जे शाइर में ऐं हिन मुल्क जे ॿियनि ॿोलियुनि जे शाइर में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। उन खां हू अलॻि थी नथो सघे, उन खां हू पाण खे रोके नथो सघे, बचाए नथो सघे। हिन मुल्क जा या ॿियनि ॿोलियुनि जा, कई ॿोलियुनि जा मुल्क में असांजे इर्द गिर्द जेका शाइरी आहे उन में लफ़्ज़नि जो वहिकिरो, लफ़्ज़नि जो इस्तेमालु, तशबीहूं, इस्तारा ॿिए क़िस्म जा आहिनि ऐं वाह वाह करण जोॻा आहिनि, असांखे पाण खे बि वणंदा आहिनि। पर जॾहिं असां उतां लही सिंधी शाइरी ॾांहुं था अचूं त असांखे ख़बर पए थी त सिंधी शाइर जी महबूबा, उन जो महबूब हिकदमि सिंध जी धरती थियो पवे, हुनखे सिंध सां प्यारु थियो पवे। उस सिंध खां सवाइ कुझु उन जा सभई तशबीहूं ऐं इस्तारा उहे सभु हुतां खणणु शुरू थो करे। इहो वॾो फ़र्क़ु आहे जेको तव्हांखे सिंधी शाइरी ऐं ॿियनि ॿोलियुनि जी शाइरी में नज़र ईंदो। ऐं इहा शइ असांखे शाह साईं खां
सिंध जे शाइर खे वरिसे में मिली आहे ऐं हुनजो धरतीअ सां वाबस्तगी, धरतीअ जे माण्हुनि सां वाबस्तगी, समाज सां, हुन समाज ते हुनजी न्यार, धरतीअ सां इश्क, धरतीअ जे किरदारनि सां इश्क, धरतीअ जे लाइ, सिंध जे आईंदे जे लाइ सोचणु, उन हवाले सां इहो सभु कुझु आउं सम्झां थी त असां जॾहिं इनखे ऑब्ज़र्व करियूं था त इहो असांजे साम्हूं अचे थो त इहो असांखे शाह साईं खां वरिसे में मिलियो आहे। शाह साईं जहिड़ी शाइरी कजे न कजे, शाह साईं जी उॾाम खे पकिड़े नथो सघिजे। उन खां पोइ बि वॾा शाइर गुज़रिया आहिनि, पर असांजा नौजवान शाइर बि जेकॾहिं कुझु बि न उहे पेरा खणी ज़रूरु हलनि था ऐं उन खां सवाइ हू मुकमल पंहिंजो इज़हार नथा करे सघनि। जेको फेमिनिज़म जी ॻाल्हि निकिती अमरपान कई, मूं सवेर जेका सिट ज़ुल्फ़कार ॻाई त मूं तुंहिंजे करे ॻाढ़ी साड़ी पाती आहे, त बि कमाल जी सिट आहे। ऐं मूं सोचियो पिए त सिंधी समाज में पलजंदड़ शाइर जॾहिं इहा तशबीह इस्तेमालु करे ऐं पंहिंजे लाइ चवे त मूं तुंहिंजे लाइ ॻाढ़ी साड़ी पाती आहे, इहो तख़लीक़ी कमाल आहे। हूअं बि चवंदी आहियां, कंहिं बि तख़लीक़ात जो मुकमल थियणु, कमाल करणु तेसिताईं मुमकिन ई कोन्हे जेसिताईं हू औरत बणिजी न सोचे, औरत बणिजी न महसूसु करे, तेसिताईं हू मुकमल पंहिंजी तख़लीक़ तव्हांजे साम्हूं रखी नथो सघे। ऐं इहो ई हुनुरु आहे जेको शाह साईं सम्झियो आहे। इहो ई हुनुरु आहे जो शाह साईं पंहिंजे औरत जे किरदार में पाण खे सूरमनि जे अंदाज़ में कई रंगनि में घड़ियो आहे, पेश कयो आहे, ॻाल्हायो आहे। सो दफ़ो वरी मां इहा ॻाल्हि चवंदसि त इहो असांखे सभु विरसे में मिलियो आहे। अमर जे हिन कॉलम्स खे बि पढ़ंदे जीअं मूं चयो त सिंध जो शाइर, सिंध जो तख़लीक़कार पाण खे सिंध खां धार करे नथो सघे। मूं बि इहा ई सिट हिकिड़ी नोट कई हुई, पाण बि हीअं चयो अथसि त कॾहिं सोच जी उॾाम जॾहिं समाज खे तख़लीक़ त परखण जी निहार जेका आहे उहा एॾी मज़बूत हुजे, उनखे एॾी वसत खपे, एॾो फैलाव खपे त शाइर मजबूर थी थो वञे तो कॉलम लिखे, हू मज़मून लिखे, हू ॿिया बि रस्ता ॻोल्हे। ऐं हक़ीक़त बि इहा आहे त असांजे नौजवान तख़लीक़कारनि जी सोच जी उॾाम, उनजो फैलाव एॾो घणो आहे जो तमामु असांजा कई नौजवान कंहिं न कंहिं ॿी सूरत में उनखे ज़ाहिर कनि था। पर इन सॼी संदसि कॉलम खे जेकॾहिं को उनवान ॾिजे, हिन किताब खे जेकॾहिं को ॿियो उनवान ॾिजे हा संदसि समूरा मज़मून खणी, त ख़ासि करे हिन में आहे कॉलम, पर बुनियादु उहो ई आहे सिंधियुनि खे छा करणु घुरिजे। हिकिड़ो शाइर, हिकिड़ो तख़लीक़कार, हिकिड़ो सिंधी नौजवान सिंध जे समाज में सूरत हाल में विच में बीठो आहे ऐं हर कॉलम में जेका सोच नज़र अचे थी, जेका पीड़ा नज़र अचे थी, जेको ख़्यालु आहे, उहो आहे बुनियादु उनजो सिर्फ़ु इहो ई आहे त सिंधियुनि खे छा करणु घुरिजे। सिंधी जेके अॼु ख़ुदि पंहिंजी धरतीअ ते बीठे हूअं बि हर वक़्तु सोचनि था त असांखे छा करणु घुरिजे, कहिड़ा रस्ता असांजे लाइ खुलियल आहिनि। हिकिड़ा रस्ता जेके असां पंहिंजे लाइ चूंडिया, ॿियनि चूंडिया,
असां कोन चूंडिया, असांजूं अखियूं खुलियूं, असीं बि ॿिए जहान में पाण खे ॾिठोसीं। सिंध जो को ॿियो माहौल, सियासी रियासती सॼो माहौल हिकिड़ो असां ॿियो ॾिठो। उन दाइरे मां असां निकिरी नथा सघूं, उन दाइरे में असां मौजूदु आहियूं। उन दाइरे जे अंदरि रही असीं पंहिंजे समाज खे, असीं पंहिंजी क़ौम खे, असीं पंहिंजी ॿोलीअ खे कीअं बचायूं। कई कॉलम्स आहिनि, ज़ाहिर तव्हां मां कई पढ़िया बि आहिनि, जिन में कुझु त शयूं आहिनि जेके ॿिन्ही असीं आम पाण में ॻाल्हाईंदा आहियूं, जीअं धरणनि ते ॻाल्हाइणु, सिंधी अदबी संगत ते ॻाल्हाइणु वग़ैरह। पीपल्स पार्टी ते बि ॻाल्हाए थो, सिंध जी हुकूमत ते बि ॻाल्हाए थो। इहा ख़ासि ॻाल्हि आहे, जॾहिं महज़ कंहिं तारीफ़ में फाथल कोन्हे। पीपल्स पार्टीअ ते, सिंध जी हुकूमत ते असां तॾहिं ॻाल्हाए सघूं था जॾहिं असां उहा पीड़ा महसूसु कयूं था, जॾहिं असां चाहियूं था त सिंध पंहिंजे उन रूप में साम्हूं अचे जंहिंजा ख़्वाब असीं ॾिसूं था। सो जेतिरा बि पीरज़ादा आहिनि, आउं सम्झां कि असांजे सिंध में अहिड़ा कई मिसाल आहिनि, जंहिंमें हिकिड़े माण्हूअ पंहिंजा नस्ल ठाहे छॾिया, जंहिंमें हिकिड़े माण्हूअ पंहिंजा ख़ानदान ठाहे छॾिया। हिकिड़े माण्हूअ ते डिपेंड करे थो 100 सालनि जो सफ़र, जेकॾहिं हू सही तरीक़े सां करे। ऐं रुॻो अमर ई न, महताब असांजे साम्हूं वेठी आहे, हिकिड़े स्कूल टीचर जो ही फ्रूट आहे। सो मूंखे तमामु, आउं पंहिंजी ॻाल्हि ख़तमु थी करियां इन मुबारक सां। इहा मुबारकबाद ॾींदसि अमर खे त अमर, तोखे मुबारक हुजे, तूं अनवर पीरज़ादे जो पुटु आहीं, तूं हिकिड़े अहिड़े नस्ल जो तसलसुल आहीं जंहिं नस्ल खे अनवर पीरज़ादो सिंध खे गिफ्ट करे वियो आहे। मैडम महताब अकबर राष्ट्रीय साहिबा, अवांजी भरपूर अक़ीदत ऐं मोहबत वारी ताड़ियुनि। मुंहिंजा सभु हिते प्यारा मौजूदु आहिनि, नालो कोन खणंदसि। हिकु ॼणो मूंखे मुंहिंजे दिलि जे वेझो आहे, स्टेज ते वेठल, साम्हूं वेठल, न सिर्फ़ु दिलि खे वेझो आहे बल्कि मालूमात में, मुताले में, पंहिंजे तजुर्बनि में मूंखां 1000 दफ़ा वधीक आहिनि। अॼोकी तक़रीब इन करे बि अहम आहे त मां वेठी सोचियमि पे त जॾहिं तव्हांजो ॿारु पहिरें पंधु करणु सिखंदो आहे त असांजी दिलि उछल खाईंदी आहे, असांजो ॿारड़ो हले थो। वरी जेकॾहिं कंहिं इम्तिहान में, टेस्ट में पास थी अचे त हुनखे एतिरी ख़ुशी न थींदी जेतिरी असांखे थींदी आहे। अहिड़े ई नमूने सां तव्हांजो ॿारु वरी का ॻाल्हि करे ऐं को उनखे तारीफ़ करे या को वॾो मरहलो पूरो करे त असांखे ख़ुशी थींदी आहे। अॼु अमर जो ही पहिरियों किताबु कोन्हे, चोथों किताबु आहे ऐं कॉलम थो लिखे ऐं किताबी शक्ल में अचे थी। ऐं असां जेतिरा बि माण्हू मौजूदु आहियूं उहे दिलि जी ख़ुशीअ सां आया आहियूं। क्राउड वॾो हुजे, मजमो घणो हुजे, पर मजबूरीअ में अचनि, दादो खे अचिणो आहे, तोखे ज़रूरु अचिणो आहे, हुनजो फ़ाइदो न आहे। पर जेको माण्हू दिलि सां अचे, प्यार सां अचे, मोहबत सां अचे ऐं उहो पाण पढ़ियलु लिखियलु हुजे, मुतालो कयलु हुजे, त इन खां वधीक ॿी का वॾी शइ कोन्हे अमर। 100 माण्हू कोन आया, पर ही जेके बि माण्हू आहिनि इहे मोहबती माण्हू आहिनि, उन्हनि जो अहसासु ऐं क़दुरु कजे। मूं हिन किताब ते मुहाग लिखियो हुयो उन ज़माने में, हाणे बि तबियत ठीकु न हुई पर इनकार नथो करे सघिजे। ऐं जेसिताईं कॉलम लिखण जो तालुक़ु आहे, मूंखे पंहिंजो ज़मानो यादि पियो आयो जॾहिं ज़रार मूंखे चवंदो अॼु तव्हांखे कॉलम पुॼाइणो आहे, मां छा कंदी हुअसि, कीअं कंदी हुअसि, दुनिया जी जंहिं कुंड में हूंदी हुअसि कॉलम ज़रार खे पहुची वेंदो हो। त कॉलम लिखण में जो इहो आहे त तव्हां ते उनवान भली तव्हां साॻियो रखो, पर तव्हां ते लिखणो छा आहे उनजी पाबंदी कोन्हे। तव्हां कुझु बि लिखी था सघो, पंहिंजे ज़हन जो, पंहिंजी सोच जो इज़हार करे था सघो। पोइ उहो सियासी आहे, अदबी आहे,
मां जेकॾहिं म्यांमार में आहियां त उते मां छा ॾिठो, मां चाहींदसि त मां ॿुधायां। मां लंडन में वेठी आहियां ऐं मूंखे कॉलम पुॼाइणो आहे त लंडन में का ख़ासि ॻाल्हि थी हुजे त उहो बि ॿुधाइबो। हिते हिन मुल्क में वेही असां ते छा थी गुज़रे उहो नौकरीअ में नथो करे सघिजे, पर हाणे करे सघिजे थो, त उहो छो न कजे। पंहिंजे नौजवाननि खे का राह ॾेखारणी आहे त पोइ भला असां कॾहिं ॾेखारींदासीं, पर नौजवान जॾहिं का राह तव्हांखे ॾेखारनि त असां वॾा जेके आहियूं, असां वञण वारो नसुल आहियूं, अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं, त असां उन्हनि खे छो न पढ़ूं। राफ़े मुंहिंजे ख़्याल में शायदि 8th 9th में हुयो, A लेवल में हुयो, O लेवल में हुयो, अलाए कहिड़ी ॻाल्हि हुई, त मां हुन खां पुछो, टेक्नोलॉजी जी का ॻाल्हि हुई, त मां चयोमांसि मुंहिंजो बाबा इहे हीअं छो नथो हले। त हिन हिकिड़ो जुमिलो चयो, अमे मूंखे ॾियो, तव्हांखे कोन ईंदो, तव्हांखे ख़बर न आहे। I was just shocked. पोइ सोचनि त छा कयां, पहिरीं चॿाटा हणांसि, तड़को ॾियांसि, तोखे अचे थो, मूंखे नथो अचे। But then I realized he's right. मूंखे किथां थो अचे। ही त अॼु जो ॿार आहे, ही त हिन दौर सां, हिन टेक्नोलॉजी सां, हिननि शयुनि सां हले पियो। मूंखे त वाक़ई ख़बर न आहे। पोइ हुन मूंखे हज़रत अलीअ जो कॉल नज़र आयो। मां अक्सर ॿुधाईंदी आहियां त उन्हनि फरमायो त पंहिंजी औलाद खे पाण जहिड़ो ठाहिण जी कोशिश न कयो। तव्हां माज़ी आहियो, तव्हांजा ॿार मुस्तक़बिल। त इहे असांजा मुस्तक़बिल आहिनि। ऐं अमर सां, ज़रार सां, ज़ैद सां ऐं उन्हनि टिनी ते जेको हिकिड़ो ॿार हूंदो, चवंदा आहिनि त जॾहिं पिपर जो वणु ॾाढो घाटो थींदो आहे, उनजी छांव में ॿियो को वणु उसरी न सघंदो आहे, त तॾहिं तव्हां बड़ जो वणु महिरबानी, बड़ जो वणु एतिरो वॾो थींदो आहे जो उनजी साम्हूं हेठों ॿियो को वणु उसरी न सघंदो आहे। पर हिननि ॿारनि खे तव्हां इहा शाबस ॾियो त अनवर पीरज़ादे जी औलाद हूंदे, एतिरे वॾे नाले हूंदे, हिननि मां टिनी भाउरनि पंहिंजी हिकिड़ी अलहदा धार, हिकिड़ी शनाख़्त पैदा कई आहे। ज़रार माशाल्लाह आर्कियोलॉजी में अलाए छो वियो हो, पर सहाफ़ी थी वियो। उनखे तव्हां छा कंदव, कुझु नथा करे सघो। ज़ैद माशाल्लाह डॉक्टरेट कई, ॿाहिरि पढ़णु वियो, वियाना वियो, जिते मां अॼु ताईं न वञी सघी आहियां, हसरत आहे वञण जी। मतां ज़िंदगी मौक़ो ॾिनो त ज़रूरु वञिबो। उहो उतां आयो आहे, PhD कई आहे माशाल्लाह। ऐं अमर किथे बि कंहिं बि प्राइवेट एजेंसी में कमु थो करे, पंहिंजे कम सां गॾु हुनखे जेका सलाहियत आहे जीन्स में, हुनजे जेके पंहिंजे ख़ानदान जूं, पंहिंजे बाबा जूं जेके शयूं हुनजे जीन्स में आयूं आहिनि, उहो शाइर बि आहे, उहो कॉलम बि लिखे थो, उहो कंपेयरिंग बि करे थो, उहो इंटरव्यूज़ बि वठे थो। इहे ॻाल्हियूं अलाह जे तरफ़ खां वदियत थियल हूंदियूं आहिनि, पर इंसान जी कोशिशि हुन में ज़रूरु हूंदी आहे। सो हीउ जेको किताबु आहे, मजमू आहे कॉलम्स जो, ऐं उन में हिन जी सभिनी खां सुठी ॻाल्हि जेका आहे उहा आहे हिन जो मस्बत अंदाज़, पॉज़िटिविटी। तनक़ीद थींदी पर अहिड़ी जेका कंहिंखे ख़राबु न लॻे। ॻाल्हि कबी मुस्तक़बिल जी, कि पाण हिन सॼे सिलसिलनि मां गुज़रनि था। हुननि जो बाबा उन्हनि सॼनि सिलसिलनि मां गुज़रियो आहे, ऐं असां सम्झंदा आहियूं त असांजो नंढपण त ॾाढो सुठो गुज़रियो, ऐं वाक़ई ॾाढो सुठो गुज़रियो, जंहिंमें अॼु जा ख़फ़ा कोन हुया, या टेक्नोलॉजी कोन हुई, पर टेक्नोलॉजी उसरे थी पई। वक़्तु बीहे कोन थो, वक़्तु हलंदो थो रहे। तव्हां हुन सां जेकॾहिं क़दम क़दम मिलाए हली सघो था त ठीकु आहे, पर जेकॾहिं न, त वक़्तु तव्हांजे लाइ कोन बीहंदो। ऐं हिन अॼोके दौर में टेक्नोलॉजी जेतिरो तेज़ीअ सां थी अॻिते वञे, उन में असां त कोन पुॼी सघंदासीं, पर असांजा ॿार, ही नौजवान नसुल,
उन्हनि खे उन्हनि सां क़दम क़दम में मिलाए हलिणो आहे, तॾहिं वञी असां सॼी दुनिया सां को न को मुक़ाबिलो कंदासीं। मां हैरान पंहिंजे पुट ते थींदी आहियां, राफ़े ते। मास्टर्स कये इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मैनेजमेंट सिस्टम्स डिज़ाइन लंडन मां, ऐं बैचलर्स कये हुन मां कैनेडा मां। ठाहे थो फिल्मूं, हाणे हुनखे तव्हां छा कंदव? ही हैज़ डायरेक्टेड वन मूवी दीमक, जेका पाकिस्तान में एॾो बिज़नेस करे वई। कल्ह हुनजो प्रीमियर टोरंटो में थियो आहे। उहा हाणे रिलीज़ थी थिए पई सैन फ्रांसिस्को में एंड लॉस एंजलिस में, लंडन में ऐं UAE में, गेटिंग वेरी गुड। हुनजे माण्हुनि खे वणे थी पई, हिकिड़ी डिफरेंट मौज़ू ते ठाही थिए। त मां हुनखे कीअं थी रोके सघां? मां हुनखे नथी रोके सघां। पोइ हुन खां मां पुछां पई त तूं भला पढ़ियो ई अथई, वञे हिन पासे तूं? चए थो मम्मी तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी। असां कज़िन्स वेहंदासीं न जॾहिं राति जो देरि ताईं, मुंहिंजा भाइटिया भाणेजा, त पोइ असां वीडियो ठाहींदा हुआसीं, एक्टिंग कंदा हुआसीं। उहे कॾहिं कॾहिं हणंदा बि आहिनि, असांखे मोकिलींदा बि आहिनि। त उनमें उन्हनि ॿारनि जो टैलेंट जेको आहे, उहो राफ़ी एक्टिंग कोन कंदो, ॿुधाईंदो, डायरेक्शन ॾींदो। त ही हैज़ चोज़न द प्लेस फॉर हिमसेल्फ, जंहिंमें हू फिल्मूं थो डायरेक्ट करे। सुहेब पढ़ी आयो, टोरंटो मां बि पढ़ियो, ऐं आख़िरी सेमेस्टर हिते इंडस वैली मां कयईं। उहो वरी आर्टिस्ट माण्हू निकितो, उहो म्यूज़िक थो कंपोज़ करे। हाणे असांखे कहिड़ी ख़बर अथई म्यूज़िक जो? पर नंढो ई हुयो त उहो म्यूज़िक, उनखे मां पियानो बि सेखाराइण लाइ मोकिलींदी हुअसि। उहो गिटार बि वॼाइणु सिखे थो। उनजे ताईं हाणे म्यूज़िक थो, पंहिंजे भाउ जे 2 फिल्मुनि जा हुन म्यूज़िक ॾिना आहिनि। त दिस इज़ अ टैलेंट इनहेरेंट, उन्हनि में पाण अंदरि आहे, असां कुझु कोन कयो आहे हिन में। मां जेकॾहिं कोई कमु कयो हूंदो त पंहिंजे औलाद खे फ़ज़ीलत सेखारी हूंदी, तहज़ीब सेखारी हूंदी, तमीज़ सेखारी हूंदी। माउरुनि जो कमु इहो ई आहे। ऐं तव्हांजो ॿारु, ख़ासि तौर ते छोकिरो, जंहिंखे माउ जे हंध में तरबियत थो वठे, उनखे जेकॾहिं माउ इहो नथी सेखारे त औरत जी इज़त कीअं कबी आहे, त हुन कुझु न कयो। औरत जी इज़त सेखारणु ऐं कराइणु माउ जो कमु आहे। ऐं इहा शइ तव्हां हिननि में बि ॾिसंदव, हिननि ॿारनि में बि, ऐं हुननि जे वालिद साहब में बि, अनवर में बि। ऐं जंहिं किताब जो हवालो ॾिनो वियो, डिस्कवरिंग सिंध, उहो मुंहिंजे लाइ उहो वक़्तु हुयो जॾहिं मूंखे हिननि ॿिन्ही माण्हुनि सां बार बार मुलाक़ात, शमशेर हैदरी ऐं अनवर पीरज़ादो, उहे मुंहिंजे ऑफिस में अची वेहंदा हुआ। इन में घणो जेको कंट्रीब्यूशन उहो अनवर जो हुयो, जो सिंध जे हिकु हिकु ज़िले में वञी उन सॼी मालूमात कठी कई किताब जी शक्ल में। शाम जो मां हुननि खे हिकिड़ो कमिरो वठी ॾिनो, हुन में जेको MPA हॉस्टल में, ऐं चयमि त तव्हां हिते रहंदा कयो, हिते वेहो, कंप्यूटर हू, मां हुननि खे सॼो माहौल ठाहे ॾिनो। महिरबानी करे किताबु पूरो करे वियो। मुंहिंजे हूंदे उहो किताबु पूरो त थी वियो हो, पर प्रिंट मां न करायो। उहो मुमताज़ शाह जॾहिं सेक्रेटरी इंफॉर्मेशन थी आयो, इट इज़ वेरी नाइस ऑफ हिम, त उन किताब खे ॾिसी हुनखे पब्लिश करायो। ऐं छा कमाल जो हुननि कमु कयो आहे। ऐं जीअं चयो वियो त इहे किताबु जेकॾहिं असांजे इदारे में वञे त तव्हांखे सिंध जे माण्हुनि खे, ॿारनि खे उहा सॼी मालूमात मिली वेंदी जेका हुननि खे सिंध जे मुतलिक़ शायदि न हुजे। रस्ता कहिड़ा आहिनि, फ़सुल कहिड़ा आहिनि, मौसमूं कहिड़ियूं आहिनि, माण्हू कहिड़ा आहिनि, लहजा कहिड़ा आहिनि, शहर कहिड़ा आहिनि, ॻोठ कहिड़ा आहिनि। मज़ाक न आहे, उहो अंग्रेज़ीअ में किताबु आहे। ऐं शमशेर ऐं जॾहिं अनवर अचे मुंहिंजे ऑफिस में वेहंदा हुआ त छा कचहरी थींदी हुई। त चवण जो मतिलबु इहो आहे त ख़ुशकिस्मती मुंहिंजी जो हिननि माण्हुनि जी इहा मुलाक़ातूं ऐं सोबतूं नसीब थियूं। ऐं हिननि जो ख़ानदान ऐं शमशेर जा बच्चा मुंहिंजे लाइ ईअं आहिनि जे मुंहिंजी पंहिंजी औलाद हुजे। अलाह न करे त हिननि खे कंहिं बि क़िस्म जी, दे आर ऑन देयर ओन डूइंग इट एवरीथिंग सो फाइन। पर वॾा हूंदा आहिनि जेके
मुंहिंजो ॿार बि मूंखे अचे चवंदो त मींहुं छा करिणो आहे त असां उन्हनि खे बि सलाह ॾींदासीं त हिननि जो एतिरो भरोसो हुजणु कंहिंमें बि त का बि पंहिंजी ज़ाती ॻाल्हि कनि मुंहिंजे लाइ ख़ुशकिस्मती आहे ऐं शुक्र अलहमदिल्ला त ही सभु ॿार पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे फील्ड में कामयाबु आहिनि। हिन किताब जी ख़ुसूसियत सभिनी ॿुधाई आहे। नूर एतिरे ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हांखे ॿुधायो। हिकिड़े 2 कलाकनि में माण्हू किताबु पढ़े थो, तव्हांखे जिस्ट ख़बर पइजी थी वञे, तव्हांखे अंदाज़ ख़बर पइजी थी वञे छा लिखियो थो वञे पियो। ज़ाहिर आहे मौज़ूआत मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, पर लिखण वारे जो ज़हन छा आहे उन जी तव्हांखे ख़बर पइजी थी वञे। नसुर कीअं थो लिखिजे पियो उन जी तव्हांखे ख़बर पइजी थी वञे। ऐं मां त हाणे मूंखे अलाए शायदि पेशावर पीडीफेस लिखण वारी मां थी चुकी आहियां अलाए केतिरनि किताबनि जा। अॼु बि हिकिड़ो किताबु पढ़ी पूरो कयो अथमि, लिखिणो आहे अञा। पर उन में आहे त मां ईअं कोन चवंदी आहियां त 4 पढ़ी ऐं उनखां पोइ बसि हा ठीकु आहे मां हिकु पेज पढ़ंदी आहियां। छो त लिखण वारे जेका महिनत कई आहे ऐं हुनजो ज़हन छा थो चवे पियो, जेसि ताईं तव्हां उनखे नथा सम्झी सघो त तव्हां इंसाफ़ बि नथा करे सघो। त अमर जेके मौज़ूआत चूंडिया आहिनि उन में सभिनी खां पहिरीं शइ जेका तव्हांखे नज़र ईंदी उहा समाज खे बहितर कीअं बणाइजे। ऐं समाज कहिड़ो आहे? जनरल त सोसाइटी आहे ई आहे, पर सिंधी समाज। ऐं जेको नूर ॻाल्हि कई त असांजो त इश्क सिंध सां आहे, किथे बि रहूं असां पर सिंधी थो थिए पियो। सिंध जी ॻाल्हि कबी, सिंध जा मसइला, ऐं उनखां पोइ सिंध सां जेके वेदनूं थियूं थियनि पियूं उन्हनि ते बि ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। जेके हुकूमतूं अचनि थियूं पंहिंजी जेका हलाइनि थियूं उन ते बि नज़र रखणी आहे। उन्हनि खे बकौल हिते चए त उहो पढ़नि न पढ़नि, वज़ीरनि वीचारनि खे किथां टाइम मिलंदो हूंदो, ॾींहं जो बि बिज़ी, राति जो बि बिज़ी वीचारा। तव्हां सम्झी वियो, वीचारा उहे वीचारा आहिनि, उन्हनि खे टाइम कोन्हे। टू बिज़ी टू रीड। ऐं असांजो हाल इहो आहे जो अॼु बि मुंहिंजे घर में 3 अख़बारूं त अचनि ई अचनि थियूं। अवामी आवाज़ में त मां लिखी 5 साल लिखियमि। असां वटि काविश ज़रूरु ईंदी, डॉन ज़रूरु ईंदी, जंग बि ईंदी, पढ़णो ज़रूरु आहे। त अकबर मूंखे थो चए तूं छो थी घुराए पई, हिते घर में केरु थो पढ़े? मूं चयो मां थी पढ़ां। जेसि ताईं तव्हांखे पनो हथ में कोन्हे, असां वारा चरिया माण्हू उनखे मज़ो न ईंदो। असां वारो चरियो नसुल जेको आहे उहो जेसि ताईं किताब खे हथ में खणी खोले न पढ़ंदो, उहो चाहे भली छा बि उन में तव्हांखे कंप्यूटर किताबनि जा किताब पिया आहिनि। त मां पंहिंजे ॿारनि खे बि सदाई चवंदी आहियां तव्हां पढ़ो कोन था, तव्हां पढ़ो कोन था, त हू मूंखे एॾा रेफरेंसिस ॾींदा आहिनि, अम्मी असां पढ़ियो आहे। त किथां पढ़ियो तो? छो त कंप्यूटर ते सभु कुझु आहे। मुंहिंजो छा कंप्यूटर ते सभु कुझु आहे। असां किताब जे पने जी ख़ुशबूअ जे लाइ सिधो पने मां ख़ुशबू अचे, राति जो किताबु पढ़ण खां बग़ैर निंड न ईंदी। हाणे त ऑनलाइन किताब मुंहिंजे लाइ मुसीबत थी वई आहे। हर हफ़्ते 6000 10,000 जो बिल ठका अचे पोइ पचंदी अच्छा ही किताबु हा इहो वरितो अथमि। सो द थिंग इज़ दिस, त जेको अमर लिखियो आहे उहो उनजो महवर इश्क जेको आहे सो ही सुबुह आहे, सिंध आहे, ॿोली आहे, माण्हू आहिनि। ऐं उनजे मुतलिक़ जेके मसइला आहिनि जेके असां ते त एतिरा शायदि न गुज़रिया हुजनि, पर ही नओं नसुल जेको उन्हनि खे भोॻे थो उहो हिननि खे ख़बर आहे। ऐं उन में जेके मौज़ूआत आहिनि उन में ख़ासि तौर ते औरतुनि जे मुतलिक़, औरतुनि सां कीअं हलणु खपे, माशरे खे उन्हनि जे लाइ जाइ कीअं ठाहिजे, उहो हिननि खे विरसे में मिलियो आहे। छो त हिननि जो बाबा जेको हो उहा शइ हिननि ॾे मुंतक़िल कई आहे। औरतुनि जी इज़त, औरतुनि सां कीअं हलिजे, मसइला कहिड़ा आहिनि। जेको शाह साईं ते वेठो हाज़िरी भरे हर वक़्तु, ऐं शिकवो शिकायत बि शाह साहिब सां करे, ऐं FIR पंहिंजे पुट जे वञण जी, पंहिंजे घरवारीअ जे वञण जी FIR वञी शाह साहिब चवे, उनखे ॾोरापो ॾे त तव्हां उन इश्क जी इंतिहा ॾिसो। त उहो विरसो हिननि खे मिलियलु आहे।
ऐं ही पंहिंजो उहो फ़र्ज़ु पूरो था कनि पिया। ही रुॻो सोच जे खड़के ते क़ाइमु कोन्हे, पर उन सोच ते अमल करण जी ॻाल्हि थो करे। त रुॻो पढ़णो कोन्हे, खड़को थियो, बाबा ॾिस त दर ते केरु आहे, खड़को थो थिए, कोई कोन्हे, अच्छा, पर सोचींदो त कोई त हुयो जेको आयो हो, ॿिलो हो, कोई कुओ हो, हवा हुई, हवा बि पंहिंजो मैसेज छॾे वेंदी आहे, मां आहिस्ते थी हलां, मां ज़ोर सां थी हलां, तूफ़ान थो अचे, आंधी थी अचे, मिटी थी अचे। सो इहे सभु शयूं जेके आहिनि असांजी ज़िंदगीअ सां वाड़ियल आहिनि, ऐं उन में जेकॾहिं असांजो ही नओं नसुल पंहिंजो फ़र्ज़ु पूरो थो करे, लिखे थो, कलम खे ताक़त आहे, ज़हन खे ताक़त आहे, ऐं शाइर अलाए काथों आसमान मां शयूं खणी ईंदो आहे, चवंदा आहिनि त उन्हनि ते इल्हाम थो थिए, त उन इल्हाम जी ॻाल्हि खे पैगम्बरीअ सां बि मिलायो वियो। ऐं तव्हां इहा ॻाल्हि सोचो त असां जंहिं पैगम्बर जा पैरोकार आहियूं, उहो कहिड़ो सबबु हुयो त उहो उमी निकितो, न लिखणु पियो अचेसि, न पढ़णु पियो अचेसि, ऐं जेको फ़रिश्तो असांजे ईमान मुताबिक़ जॾहिं हुन वटि आयो त पहिरियों अखर छा ॿुधायसि, पढ़, छा पढ़ां, छा पढ़ां, हिकु दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, पोइ इक़रा रब्बिकल लज़ी, अलाह जे नाले सां जंहिं तोखे कलम ॾिनो, त तव्हां पढ़ण जी ऐं कलम जी तव्हां इब्तिदा ऐं इंतिहा ॾिसो, उतो ई शुरू थो थिए इल्मु ऐं उते ई ख़तमु थो थिए। पर जेकॾहिं हज़रत मोहम्मद जिन पढ़ियल हुजनि हा त माण्हू चवनि हा त पाण ठाहियो अथईं, इहो वरी कहिड़ो इल्हाम थियो, इहो क़ुर न पाण लिखियो आहे, इहो पाण थो चवे। त हर शइ में हिकिड़ी पुठियों का न का मसलियत हूंदी आहे। सो इहो जेको लिखणु पढ़ण जो ऐं ईमान आणण जो सिलसिलो आहे, उहो पंहिंजी जाइ ते, पर मालूमात जो हुजणु, कलम जो हुजणु, उहा ॾात हिकिड़ी अजीब ॾात थी थिए। तव्हां नूर जा जॾहिं पढ़ंदो, जॾहिं उहा लिखे थी ऐं ड्रामा ऐं डायलॉग्स, त माण्हू हुन जे जादूअ में अची थो वञे, सहर जीअं चइबो आहे न, तव्हां हिकिड़ो सहर में अची था वञो। राफ़िदनि हिकिड़ी ॿी फिल्म हिन सां डिस्कस पई कई, मां कुझु नथी चवां, पर जॾहिं हुनजो असां कॉन्सेप्ट पिया सोचूं, हीअ ॻाल्हाए पई, ॻाल्हाईंदे सॼी कहाणी ॿुधाए छॾियईं, मां हैरान हुई, या अल्लाह, असां कोन ॿुधाईंदासीं। पर ॻाल्हि इहा आहे, ज़हन जी परवाज़, सोच जी परवाज़, तख़युल जी परवाज़, ॻाल्हि मूं ॻाल्हि आहे कि माण्हू किथां खां किथे पहुची थो वञे, उहो तव्हां ऐं मां शायदि न करे सघूं। पर जंहिं वटि इहो तख़युल आहे, इहो सोच आहे, ऐं वरी कलम आहे, उहो अलाह जो प्यारो आहे, उहो लिखे थो, उहो पंहिंजो ज़हन ॿुधाए थो, उहे सुठा किरदार बि तख़लीक़ थो करे ऐं ख़राबु किरदार बि ॿुधाए थो। उनखे सुञाणणु असांजो कमु, असांजे साम्हूं माण्हू मौजूदु हूंदा आहिनि, असांखे ख़बर आहे सही छा आहे, ग़लति छा आहे, सुठो केरु आहे, ख़राबु केरु आहे। पोइ तव्हां मसलियतनि कंहिंसां गॾु आहियो, तव्हां मजबूरनि कंहिंसां गॾु आहियो, पर सच ते अड़िजी बीहण वारा माण्हू घटि हूंदा आहिनि। सो मां तव्हांखे मुबारकबाद ॾींदसि, मौज़ूआत बेशुमार आहिनि, इन में रोशन ख़्याली आहे, इन में तरक़ी पसंदी आहे, इन में भिटाई जे फ़िक्र जा पेरा खणणा आहिनि, औरत जी आज़ादी आहे, इंसान जी सेवा आहे, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उथी बीहण जूं ॻाल्हियूं आहिनि, ज़ालिमनि सां बग़ावत करण जूं ॻाल्हियूं आहिनि, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु बीहण जूं ॻाल्हियूं आहिनि। त असां ईअं चई सघूं था त उन्हनि शयुनि खे उहो सभिनी जे तरफ़ इशारो करे असांखे इस्लाह जे तरफ़ वठी वञणु थो चाहे। ऐं हिन महिल असांजो सभिनी खां वॾो जेको मसइलो आहे त सिंध किथे बीठी आहे, सिंधी छा था सोचनि बि अथा। मुंहिंजो शायदि हुनजो पहिरियों जुमिलो ई इहो हो त खड़को त थियो आहे, पर ॿुधंदो केरु। त हिन महिल असांजो वॾे में वॾो मसइलो जेको सिंध जो आहे, त तव्हां खड़काए दर बेशक बि हो, तव्हां खड़का बि कयो,
ॿुधण वारा पैदा कयो ऐं ॿुधण वारनि खां पोइ अमल करण वारा पैदा कयो। उहो मुश्किल कोन्हे। मिसाल आहिनि असांजे साम्हूं। हे बबरलोई में छा थियो? 5 माण्हू वेठा, 10 माण्हू वेठा, 15 माण्हू वेठा, ॿिन्ही तरफ़नि जा रस्ता बंदि थी विया। हाणे मुंहिंजो पाणी, मुंहिंजा पैसा, मुंहिंजो सूबो कंदा वञो तव्हां। पोइ असां बि चवंदासीं असांजा रस्ता, असांजो समुंड, असांजी तिजारत, असांजा जहाज। पोइ छा थींदो? असांजो कोयलो, असांजी गैस। त इहा सियासत को थोरी देरि जे लाइ माण्हुनि खे त विंभराए सघे थी, पर इहा सियासत घणो हलंदी कोन्हे। सो इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते, पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका आहे जंहिंमें मुंहिंजो यकीन आहे उहो इहो त असांजा नौजवान असांखे मायूस कोन कंदा। असांजा नंढा ॿार जंहिं हुन में वॾा पिया थियनि, जिन तकलीफ़ुनि मां गुज़रनि पिया, उहे उन्हनि तकलीफ़ुनि जो अज़ालो करणु सेखारींदा। सिंध सदियुनि खां हले पई, हलंदी, ॾुख में, ॾुखियनि हालतुनि में गुज़री आहे, गुज़रंदी, पर असांजो नओं नस्ल जेको आहे उहो यकीननि असां खां बहितरु निकिरंदो। माउरुनि ते वॾी ज़िमेदारी आहे पंहिंजे हंज में पैदा थियण वारे ॿारनि खे इहो ॿुधाइनि त जेसिताईं औरत ऐं मर्द गॾिजी हलणु कोन सिखंदा ऐं गॾिजी पेर में विझी हिक ॿिए जो हथु पकिड़े न हलंदा, हिन माशरे में तब्दीली कोन थी अची सघे। इहो तव्हां विसारे छॾियो त औरत खां सवाइ को माशरो त उहो तरक़ी करे सघे। सो तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं मुबारक तव्हांखे हुजे अमर त तव्हां पंहिंजो किताबु सहेड़े ऐं सभिनी जे साम्हूं पेश कयो। जॾहिं औरत जी ॻाल्हि थी अचे त हिकिड़ो नज़्म आहे अमर जो, धीअ सां वचन, उहो तव्हांखे झंझोड़े थो छॾे। मां चाहियां थी तव्हां ॿुधो, मुंहिंजो आवाज़ु उहो कोन रहियो आहे, पर मां चाहियां थी त तव्हां ॿुधो। नाज़ुक नंढड़े हथ सां मुंहिंजी आङुर पकिड़े, मुंहिंजी अभम धीअ ॾिसे थी मूं ॾे, ॼण त चवे थी अखियुनि सां, बाबा तुंहिंजी आङुर पकिड़े पंहिंजे पेरनि ते बीहंदसि मां। मूंखे एॾो प्यारु ॾिजांइ जेॾो पुट खे ॾींदो आहीं, मुंहिंजे ख़ामियुनि ते बि पुट जे ख़ामियुनि वांगुरु टहिक ॾिजांइ तूं बाबा। बाबा मुंहिंजो दोस्त थिजांइ तूं, मुंहिंजा राज़ बि ॿुधजांइ बाबा, पंहिंजा राज़ बि मूंसां सलजांइ, मुंहिंजा ख़्याल बि दूर उॾामण था चाहिनि। पोइ कंहिं बि शिकारीअ जे टिॼ खां तूं न उॾामण खां झलजांइ। मूंखे पंहिंजी राय ॾिजांइ, पर मूं ते पंहिंजी राय न मढ़जांइ। तुंहिंजे लफ़्ज़नि खां वधि बाबा मां तुंहिंजे अमलनि मां सिखंदसि। तुंहिंजे लफ़्ज़नि खां वधि बाबा मां तुंहिंजे अमलनि मां सिखंदसि। मुंहिंजो जीवन साथी कीअं हुजे सो तूं बि ॾिसजांइ, पर हू केरु हुजे सो मूं ते छॾजांइ। मुंहिंजो मिर्स किनो जे निकिरे उनखे तूं तक़दीर न चइजांइ। मुंहिंजा फ़र्ज़ भली तूं ॾिसजांइ, पर मूंखां मुंहिंजो वजूद न खसजांइ। मूंखे तुंहिंजे नेड़नि में का वहशत कोई ख़ौफ़ न घुरिजे। मूंखे तुंहिंजे नेड़नि में ख़्वाबनि जहिड़ी दुनिया घुरिजे। चैन अमन ऐं राहत घुरिजे। आऊं पंहिंजा भरियल नेण खणी पंहिंजी धीअ जा नाज़ुक हथड़ा आऊं चुमी थो हाउ चवां, थो धीअ जी मुर्क ॾिसां, थो धीअ जे मुख ते मुर्क ॾिसां। वाह वाह वाह, ब्यूटीफुल, महिरबानी।